अस्सलाम वालेकुम जी मॉर्निंग विद अज़रा ख़ान में मां तव्हांजी होस्ट ऐं दोस्त अज़रा ख़ान कीअं आहियो सभु ठीकु आहियो उमीद कयूं था ठीकु हूंदो ऐं हमेशह वांगुरु ॾियो असांजी इहा दुआ आहे त जिथे बि हुजो ख़ुशि हुजो सदाईं ॻोल्हनि जा महक ताईं मुस्कुराईंदा रहो ऐं हमेशह हिक ॿिए खे पंहिंजी दुआ में यादि रखंदा कयो ऐं हमेशह आउं पंहिंजे प्रोग्राम जी स्टार्ट में इहो इन करे चवंदी आहियां छो जो इंसान खे ॿियो कुझु न आहे ॾेई सघंदो सिर्फ़ु दुआ ॾेई सघंदो आहे सो ॿी जेको आहे माण्हू एॾा कंजूस थी विया आहिनि अॼुकल्ह तो दुआ ॾियण में बि कंजूसी कंदा आहिनि त हमेशह हिक ॿिए जे लाइ सुठो सोचो ऐं पॉज़िटिव रहो हिक ॿिए जे लाइ ऐं पॉज़िटिव जॾहिं असां रहंदासीं न त नेचुरली असांजे लाइ पॉज़िटिव थियणु शुरू थी वेंदो ऐं असांजे लाइ रस्ता खुलणु शुरू थी वेंदा असांजे लाइ भलायूं थियणु शुरू थींदियूं छो जो असां कंहिं ॿिए जी भलाई कंदासीं त ऑटोमेटिक असांजे लाइ मथां खां भलाई थींदी ऐं जॾहिं असांजे लाइ मथां खां भलाई थींदी आहे न पोइ असांखे कंहिं हेठि ज़मीन ते रहंदड़ माण्हू जी काई ज़रूरत कोन पवंदी आहे सो बहरहाल असां पंहिंजे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम खे स्टार्ट करे छॾियो आहे ख़ूबसूरत महिमान बि असां सां गॾु हूंदा खोड़ सारा टॉपिक हूंदा ऐं जेको आहे असांजे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम लाइ जंहिं स्पॉन्सर कयो आहे जंहिं तव्हां ख़बर आहे असां स्टार्ट वठूं था असां न्यू टाउन डेयरी मखण वारनि खां हिननि जो न्यू टाउन डेयरी जो जेको बटर आहे उहो सॉल्टेड बि आहे अनसॉल्टेड बि आहे त तव्हांखे जेको तव्हांजो पंहिंजो टेस्ट आहे अगरि सॉल्टेड पसंदि आहे त सॉल्टेड जेको आहे यूज़ कयो अगरि लूण खां बग़ैर वारो पसंदि आहे तव्हांखे त तव्हां उहो बि यूज़ करे सघो था ऐं उन खां पोइ जेको आहे असां सां गॾु आहिनि हिननि न्यू डेयरी टाउन वारनि खां पोइ असां सां गॾु आहिनि डालडा कुकिंग ऑयल ऐं डालडा कुकिंग ऑयल हुजे या डालडा घी हुजे हर घर में तव्हांखे नज़र ईंदो आहे डालडा हमेशह हर घर जी ज़रूरत रहियो आहे ऐं उहे ई तॾहिं ई चयो वेंदो आहे त जहां ममता वहां डालडा ऐं हमेशह असां जॾहिं बि डालडा खे ॾिठो आहे त इहो टाइटल असांखे पढ़ण लाइ या ॿुधण लाइ ज़रूरु मिलंदो आहे जहां ममता वहां डालडा ऐं 80 साल खां वधीक हिननि जी कंपनी खे थी चुका आहिनि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे मयार ते डिपेंड करे थो जेतिरो सुठो मयार हूंदो आहे ओतिरियूं सुठियूं शयूं जेके आहिनि उहे हमेशह तेवील टाइम ताईं हलंदियूं रहंदियूं आहिनि सो डालडा कुकिंग ऑयल वारनि जी वॾी महिरबानी आहे स्पॉन्सर करण जी ऐं जेको आहे मुंहिंजे लेफ्ट ते आहे सनरेज आटा ऐं अटो हमेशह उहो खाइणु खपे उहो यूज़ करणु खपे जेको फाइबर फिट हुजे ऐं सनरेज जेको आहे फाइबर फिट आहे हाज़मे जे लाइ इलाही सुठो आहे छो जो असां हमेशह अहिड़ी मानी खाइणु पसंदि कंदा आहियूं ऐं स्पेशली सिंधी जेके असांजा आहिनि उहो अटो खाइणु पसंदि कंदा आहिनि जेको हाज़मे जे लाइ सुठो हुजे त हिन में हर शइ रखियलु आहे ऐं सनरेज वारनि जी इहा ई हिकिड़ी ख़ूबी आहे त उहो फाइबर फिट आहिनि फाइबर में जेके शयूं अची वेंदियूं आहिनि उहे हाज़मे जे लाइ तमामु सुठियूं हूंदियूं आहिनि सो तव्हां सनरेज खे यूज़ कयो ऐं अच्छा मां जॾहिं बि का शइ ॾसींदी आहे खाइण पीअण जे हवाले सां त उहा अगरि तव्हां इस्तेमालु कयो था त तव्हां कॉल करे उनजो फीडबैक बि ॾींदा कयो त तव्हांखे केतिरे हद ताईं उहो पसंदि आयो या जेतिरी मां ॻाल्हि कंदी आहियां ओतिरी ॻाल्हि सही आहे बि या न सो बहरहाल सनरेज वारनि जी वॾी महिरबानी आहे असां स्पॉन्सर करण जी उन खां पोइ नेशनल फूड्स वारा आहिनि नेशनल फूड्स वारनि जी महिरबानी आहे ऐं नेशनल फूड्स में तव्हांखे जीअं ख़बर आहे खोड़ सारी वैराइटीज़ आहिनि हिननि जा खोड़ सारा ड्राई जेके ख़ुश्क मसाला आहिनि उन में हाणे त हिननि एडिशन बि कई आहे सिंधी बिरयानी जी सिंधी बिरयानी असांजी बेसिकली आहे कोन असांजो सिंधी पुलाव हूंदो आहे पर हिननि एडिशन ॾिनी आहे नेशनल फूड्स वारनि सिंधी बिरयानी जी बि ऐं वॾे में वॾी हिकिड़ी सुठी ॻाल्हि नेशनल फूड्स वारनि जी इहा आहे त हू जेको पैकेट जे पोयां रेसिपी लिखंदा आहिनि त केतिरी क्वांटिटी में मसाले खे यूज़ करिणो आहे कहिड़े तरीक़े सां जेको आहे तव्हांखे बिरयानी या भाॼी वग़ैरह जेको तव्हां पचायो था उहो कहिड़े तरीक़े सां पचाइणो आहे सो नेशनल फूड्स वारनि जी वॾी महिरबानी आहे असां सां स्पॉन्सर करण जे लाइ उन खां पोइ जी हलंदासीं असां यंग्स वारनि ॾे यंग्स वारनि जी वॾी महिरबानी आहे ऐं मायोनीज़ जे हवाले सां मां ॻाल्हाईंदसि त पाकिस्तान्स नंबर 1 मायोनीज़ ऐं हमेशह मयार खे ॾिठो वेंदो आहे मायोनीज़ खोड़ सारी शयुनि में असां यूज़ कंदा आहियूं असां पंहिंजे घरनि में मायोनीज़ जो इस्तेमालु कंदा आहियूं छो जो सिर्फ़ु बर्गर न सैंडविच न खोड़ सारियूं शयूं आहिनि जिन में अॼुकल्ह त पराठे में बि मायोनीज़ अची वियो आहे पिज़्ज़ा में हर शइ में जिथे ॾिसो उते मायोनीज़ हूंदो आहे त मायोनीज़ बि असांजे घर जी हिकु ज़रूरत थी चुको आहे ऐं उन खां पोइ असां जेको आहे चॉकलेट फ्लेवर बि असांखे ॾिए थो यंग्स वारनि जी महिरबानी आहे जेके चॉकलेट लवर आहिनि उन्हनि जे लाइ इहा हिकिड़ी ख़ुशख़बरी आहे त चॉकलेट जी शक्ल में असांखे हिकिड़ी क्रीम मिली वई आहे जेका असां स्लाइस ते बि यूज़ करे सघूं था पराठे में बि यूज़ करे सघूं था सो खोड़ सारा फ्लेवर्स आहिनि हिननि जा वॾी महिरबानी आहे यंग्स वारनि जी असां सां स्पॉन्सर करण जी ऐं उन खां पोइ असां सां जिन सहकार कयो आहे स्पॉन्सर कयो आहे असांखे GFS बिल्डर्स ऐं डेवलपर्स वारनि जी वॾी महिरबानी आहे असां सां स्पॉन्सर करण जे लाइ ऐं इलाही सुठी ऑफर हिननि जी आहे 80 खां 120 गज़ जा रिहाइशी प्लॉट आहिनि हिननि वटि उन खां अलावा जेका सुठे खां सुठी ऑफर आहे कराची शहरनि जे लाइ या नॉर्थ टाउन रेजिडेंसी फेज़ 4 में हिननि जेका ऑफर ॾिनी आहे महाना आसान महाना एक साथ पर अपना घर हासिल करे तो कौन नहीं चाहता इस दौर में अपना घर हो भली वो एक
कमरे का ही हो। सो बहरहाल जिथे असां घर जी सहूलियत ॾिसंदा आहियूं या घर सुठो लॻंदो आहे त असां आस पास सहूलियतूं ॻोल्हींदा आहियूं, त हिते असां वटि मस्जिद बि आहे, स्कूल बि आहे, हॉस्पिटल बि आहे, गेट कम्यूनिटी सिस्टम बि आहे असां वटि, ऐं सिक्योरिटी जो बि सिस्टम आहे। त असां सभु शयूं इहे ॾिसंदा आहियूं जिते बिजली, गैस, पाणी, हर शइ हुजे, हॉस्पिटल वग़ैरह, त उहे सभु शयूं उते मौजूदु आहिनि। अगरि तव्हां इंट्रस्टेड आहियो त तव्हां GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि सां राब्तो कयो। सो वॾी महिरबानी आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि जी असां सां सहकार करण जे लाइ। सो बहरहाल असां महिमान बि गॾु आहिनि, असां महिमाननि जो बिना देरि इंट्रोडक्शन कराईंदा हलंदासीं ऐं टाइम बिल्कुलु बि न वठंदासीं। असां सां गॾु आहिनि ऑर्थोपेडिक सर्जन आहिनि। अॼुकल्ह सभिनी खे ॾिसो त के को जोड़नि जो मरीज़ आहे, को हॾनि जो मरीज़ आहे, त डॉक्टर साहब असां सां गॾु आहिनि, डॉक्टर शुएब हैदर शेख साहब सां, डॉक्टर शहाब। ऐं सो वेलकम कयूं था। तव्हां कीअं आहियो डॉक्टर? अल्हम्दुलिल्लाह, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां आयो। ऐं उन खां पोइ जेको मुंहिंजे राइट साइड ते आहिनि तमामु सुठी लेडी मूंसां गॾु आहे ऐं हमेशह तव्हां मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में उन्हनि खे ॾिठो बि आहे, ॿुधो बि आहे, या जेको आहे पूरे पाकिस्तान में या पाकिस्तान खां ॿाहिरि बि उन्हनि जो कमु जेको आहे उहो साराहियो वेंदो आहे, उनजी तारीफ़ कई वेंदी आहे। छो जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको नेक कमु माण्हू कंदा आहिनि ऐं दिलि सां कंदा आहिनि त उन्हनि जी हर कोई साराह बि कंदो आहे, हेल्प बि कंदो आहे। ऐं अॼुकल्ह असांजे मुआशिरे में जंहिंमें असां रहूं था, असांखे अहिड़नि इदारनि जी खोड़ सारी ज़रूरत आहे। अञा अहिड़ा खोड़ सारा इदारा जेके आहिनि उहे ठहणु खपनि। असां सां गॾु आहिनि आलिया सारमबरनी साहिबा, असां सां गॾु आहिनि, उन्हनि खे असां वेलकम कयूं था। अस्सलाम वालेकुम, कैसी हैं आप? ठीक ठाक, अल्लाह का करम, बहुत शुक्रिया आप आई। अच्छा, तव्हां इन सभिनी वॾी महिमाननि जी वॾी महिरबानी आहे। असां सभ खां जेको आहे पहिरियां पंहिंजी कचहरी स्टार्ट कंदासीं, असां जेको आहे डॉक्टर साहब खां कंदासीं। पर जॾहिं बि असां कचहरी स्टार्ट कंदा आहियूं या असां पंहिंजो प्रोग्राम स्टार्ट कंदा आहियूं त आलिया साहिबा और डॉक्टर साहब, असां जेको बि पंहिंजो प्रोग्राम, आपको सिंधी थोड़ा बहुत आता है? आप बोल रही हैं तो मैं समझ रही हैं। तो जब हम स्टार्ट करते हैं अपना प्रोग्राम ना, तो अगर इसमें मौसीकी ना हो तो फिर फीका फीका लगता है। तो वो कमी पूरी करने के लिए हमारे साथ अली बख्श साहब साथ हैं और लाल बख्श, सॉरी। सो वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां आयो। सो असां लाल बख्श खां खोड़ सारा गीत ॿुधंदासीं ऐं वॾी महिरबानी सभिनी महिमाननि जी असां ॾे अचण जी। अच्छा, डॉक्टर साहब खां स्टार्ट कंदासीं। डॉक्टर साहब, अमूमन हूअं ॾिठो वेंदो आहे त जेके असांजा मतिलबु एज जे हिसाब सां ॾिठो वेंदो आहे त असांखे कॾहिं गोॾनि जी बीमारी नज़र ईंदी आहे, कंहिंखे हॾनि जी बीमारी नज़र ईंदी आहे। त सभ खां पहिरियां इहो मां सुवालु पुछणु चाहींदसि, स्टार्ट हितां वठंदसि, त जेका हॾनि जी बीमारी थिए थी बेसिकली, उहा थिए कहिड़ी वजह सां थी? मेन वजह छा आहे? छो जो हिकु माण्हू खे छॾे ॿिए माण्हू खे भली नंढी उमिरि जो बि हूंदो, यंग बि हूंदो, त थोरो वेही उथंदो त चवंदो मुंहिंजे गोॾे में सूरु थियो या बैक ते सूरु थियो, ईअं छो आहे? एक्चुअली छा आहे त अॼुकल्ह असां जेको प्रॉब्लम्स ॾिसूं था OPD में, जेके पेशेंट्स असां वटि अचनि था, एक्सपेक्टेड जेके असांजे ज़हन में हूंदा आहिनि त भई जीअं असां जॾहिं ट्रेनिंग कंदा हुआसीं, मां जॾहिं इंग्लैंड में तक़रीबन 15 साल मूं उते ट्रेनिंग कई, त उते जेको हॾनि ऐं जोड़नि जो प्रॉब्लम हुयो उहो एजिड पॉपुलेशन में वधीक हुयो। अच्छा, माना अबव 50, 55, 60। हिते जॾहिं मां पाकिस्तान में कमु अची करणु शुरू कयो त हिते मूं ॾिठो त यंग पेशेंट्स में, माना स्पेशली जेकॾहिं जेंडर वाइज़ ॾिसिजे त फीमेल्स में तमामु घणा कॉमन आहिनि इहे प्रॉब्लम्स। ऐं मां तव्हांखे ॿुधायां थो त इहे छो आहिनि। ऐं ॿियो यंग एज में, माना 30s, 35, लेट 30s, वरी पोइ अर्ली 40s में। ऐं उनजी वजह जेका मां हाणे 4-5 साल हिते पाकिस्तान में प्रैक्टिस करे नोट कई आहे त हिकिड़ो असांजो लाइफ स्टाइल, अॼुकल्ह जी असांजी जनरेशन जो जेको लाइफ स्टाइल थियो आहे उहो न रहियो आहे जेको असांजे वॾनि जो हुयो। बिल्कुलु लाइफ में एक्टिविटी घटि आहे, फिज़िकल एक्टिविटी घटि आहे, अॼुकल्ह गैजेट्स जो यूज़ इलाही आहे। ॿियो इहे जेके हॾनि जा ऐं जोड़नि जा, संधनि जा जेके प्रॉब्लम या इशूज़ थियनि था, उहे घणा पोस्चर रिलेटेड बि आहिनि। माना हाणे छोकिरियूं यंग यूनिवर्सिटी जूं ॿार आहिनि, सॼो ॾींहुं वेठा आहिनि, लैपटॉप ते कमु था कनि, आईपैड ते कमु था कनि, मोबाइल यूज़ था कनि, त उन्हनि जी कंध जी पोज़ीशन, चेल जी पोज़ीशन, सोफ़े ते वेठा आहिनि, त उन्हनि खे बैक जा प्रॉब्लम्स, बैक में डिजनरेटिव चेंजिस या जंहिंखे आर्थराइटिस चइजे, कंध में प्रॉब्लम, ईअं शोल्डर्स जा प्रॉब्लम। छो त हू फिज़िकल एक्टिविटी जेका असां नंढे हूंदे कयूं आहिनि, खेॾण आहे ॿाहिरि, उहो हाणे घटिजी वियो आहे इलाही। त इन जी हिकिड़ी त इहा वजह तमामु घणी कॉमन आहे हॾनि जे प्रॉब्लम जी ऐं जोड़नि जी। ॿियो जेको कॉमन प्रॉब्लम आहे उहो डाइट आहे।
असांजी डाइट बि जेका आहे अॼुकल्ह घणी फास्ट फूड ॾे हली वई आहे, ख़ासि करे यंगर जनरेशन जी। हाणे फास्ट फूड ईअं न आहे त को सॼो फास्ट फूड ख़राबु आहे या अनहेल्दी आहे, पर उहो जहिड़े नमूने कुक थो कयो वञे, माना जेको ऑयल जो इस्तेमालु आहे या उन में जेके ॿियूं इंग्रीडियंट्स विधा था वञनि, उहे स्पेशली असांजी सिहत लाइ ऐं ख़ासि करे हॾनि लाइ ऐं जोड़नि लाइ माना उहे हानिकार आहिनि या नुक़सानकार आहिनि। उन्हनि जो ऑकेजनल यूज़ या कॾहिं कॾहिं इस्तेमालु ठीकु आहे, पर उनखे रेगुलर ठाहे करे यूज़ करणु इहो। अच्छा डॉक्टर साहब, जीअं तव्हां फूड जी अगरि ॻाल्हि कयो था, जीअं फास्ट फूड हर डॉक्टर तक़रीबन इहो ई चवंदो आहे त माना फास्ट फूड खां तव्हां अवॉइड कयो ऐं मतिलबु ॿाहिरियूं शयुनि खां अवॉइड कयो, त जॾहिं असां गोॾनि जे सूर जी ॻाल्हि कयूं था या हॾनि जी ॻाल्हि कयूं था, त पोइ असांखे डॉक्टर चवंदा आहिनि तव्हां खीरु पीओ। ठीकु आहे, त हाणे कराची हुजे या असांजा जेके बि वॾा शहर आहिनि, उते खीरु जेको आहे उहो असांखे असल त मिले कोन थो, त जेको असां पाउडर वारो खीरु पीऊं था या ॿिया अलाए कहिड़ा केमिकल विझी करे उनखे घाटो करण जी कोशिशि कई थी वञे, त उहो केतिरो असरअंदाज़ थियनि था असांजी बॉडी ते, हॾनि ते? हा ॾिसो, खीरु मां इहा मञा थो पियो ॻाल्हि त असांखे ओरिजिनल या प्योर फॉर्म में नथो मुहैया थिए, पर खीरु जेको आहे उहो पाउडर वारो त कंहिं हिसाब सां बि माना फ़ाइदेमंद न आहे, छो त हू त केमिकल आहे, बेसिकली उहो पाउडर केमिकल आहे जेको खीर नुमा ठहे थो या खीर जहिड़ी शिकिल तव्हांखे ॾिए थो। भले तव्हां छिडरो ई पियो, तव्हांखे ओरिजिनल न बि मिले, भले हुन में मलाई न हुजे या उहो ओरिजिनल न हुजे, भले थोरो पाणी मिलावट बि थियल हुजे, उहो उन पाउडर खां इलाही दर्जा बहितर आहे जो तव्हां उन मां जो पाउडर वारो पियो। उन सां गॾु डेयरी प्रोडक्ट्स ॿियूं बि आहिनि, रुगो खीर न आहे। डेयरी प्रोडक्ट्स असां उन्हनि खे चवंदा आहियूं जेके खीर मां ठहनि थियूं, जीअं हाणे जेकॾहिं मखण को सुठी क्वालिटी जो ठहे थो, ॾही ठहे थी पई, ॾुध या लस्सी असां वटि ठहे थी पई, तव्हां उनजो इस्तेमालु बि सुठो करे सघो था। इहे डेयरी प्रोडक्ट्स आहिनि, इन्हनि में कैल्शियम इलाही हूंदो आहे, त इन करे असां चवंदा आहियूं त भई तव्हां कैल्शियम जो इस्तेमालु कयो। ॿियो जेको कॉमन प्रॉब्लम, तव्हांजे पुराणे सवाल जी तरफ़ वापसि ईंदासीं त छो था थियनि, ॿी वाइटामिन डी जी घटिताई। हाणे वाइटामिन डी कंहिं डाइट में न आहे, वाइटामिन डी ठहंदो आहे सनलाइट जे थ्रू, त असांजो सनलाइट जो एक्सपोजर ई न आहे अॼुकल्ह। उहा ई ॻाल्हि आहे त असां एसी वारे कमरे मां उथी वरी एसी वारे कमरे में हलिया था वञूं, गाॾी में वञूं था, ऑफिस में वेठा आहियूं, ॿारनि जो बि उहो ई लाइफ स्टाइल आहे, त वी आर नॉट यूज़िंग द सनलाइट और वी आर नॉट बीइंग एक्सपोज्ड टू द सनलाइट इनफ। जेको असांजा वॾा हुया या असां जॾहिं नंढे हूंदे हूंदा हुआसीं त पधर हूंदा, घुमण हूंदो, उस लॻंदी, मतलब मेन रीज़न इहो बि थी सघे थो। सो बहरहाल डॉक्टर साहब खां अञा वधीक ॻाल्हाईंदासीं, मैडम आलिया बि असां सां गॾु आहे, त उन्हनि खां पुछंदासीं। जीअं मां ज़िक्र कयो इंट्रो में, जैसे मैंने जिक्र किया कि जैसे आपका ट्रस्ट है, तो ऐसे ट्रस्ट हमें और चाहिए, बहुत ज़रूरत है। सबसे पहले तो मैं आपसे ये पूछना चाहूँगी और सबसे पहले एक बार फिर आपको वेलकम भी करूँगी कि अंसार बनी ट्रस्ट जो है, इसका बेसिकली काम जो है वो तो सारिम बनी सॉरी तो इसका जो बेसिकली काम है वो तो हर किसी को पता है, आपका काम माशाल्लाह से इतने सालों से आप कर रहे हैं, लेकिन इसका जो बुनियाद था वो कब पड़ा, पहले तो ये बताएं। मेरी शादी से पहले बुनियाद पड़ चुकी थी, मैंने तो आके सारिम साहब को ज्वाइन किया है। अच्छा। और क्योंकि मेरे सगे खालाजाद हैं तो फैमिली में हैं, तो वो माहौल, वो चीज़ें चल रही थी। और अगर मैं और पीछे जाऊं तो मेरी खाला यानी सारिम साहब की जो वालदा हैं, देखिए एक चीज़ होती है, ज़ाहिर है अब ये सारिम बनी ट्रस्ट एक रजिस्टर्ड इदारा है, तो रजिस्टर्ड हवाले से बात होती है, लेकिन ये चीज़ खून में सरायत करती है कि मेरी खाला का, इनकी सारिम साहब की वालदा का कोई रजिस्टर्ड इदारा नहीं था, लेकिन वो अपनी ज़ात में एक पूरा वेलफेयर कर रही थी। और उसमें इन्होंने अपनी आँख खोली, फिर ये परवान चढ़े, वो चीज़ें इनके अंदर सरायत करती चली गई और इन्होंने मेरी शादी से पहले ही सब चीज़ें ज्वाइन कर ली थी। जब मैं शादी इनसे हुई और मैं इनके घर में आई तो मैं पाकिस्तान एयरफोर्स के बैकग्राउंड से थी। अच्छा। मेरे फादर पाकिस्तान एयरफोर्स में थे और मुझे उस पूरी इन्वायरमेंट में ना नाइंसाफ़ी वाला माहौल इसलिए नज़र नहीं आता था। हम बेस पे रहते थे। हाँ। बेस का जिसका जितना बड़ा रैंक है उसकी वही उसका स्टेटस है, उसी तरह उसकी सैलरी है। हमारा स्कूल, हमारा हॉस्पिटल, हमारी सारी चीज़ें सेम हुआ करती थी। तो जो बेसिक चीज़ें हैं वो सबकी बिल्कुल ठीक से थी। तो मुझे उस वक्त इतना ज़्यादा अंदाज़ा नहीं था कि ये एक अलग एक माहौल है। फिर जब हम सिविल में जाएंगे तो वहाँ पर निज़ाम किस तरह से चल रहा होता है। शादी के बाद फिर इस माहौल से मैं उस माहौल में चली गई। जब उस माहौल में गई तो शुरू में मुझे लगता था कि इस चीज़ की ज़रूरत क्या है, क्योंकि जहन में तो था कि सब चीज़ें ऑटोमेटिकली ठीक हो जाती हैं ना। तो फिर मसला कहाँ है। वहाँ ज़ाहिर है जो बेस कमांडर होते थे वो पूरे बेस को लेकर एक पूरा सिस्टम था, फैमिली का बड़ा है और सब।
तो यहाँ पे मुझे अंदाजा हुआ कि नहीं, शिकायत करने के लिए जब कहीं जाते हैं तो वहां भी मसले शुरू हो जाते हैं, क्योंकि हमारा इदारा लीगल एड दे रहा होता है। तो मालूम ये हुआ कि कानून सबके लिए एक जैसा नहीं है, गरीब और अमीर में बड़ी तफरीक है। अच्छा, और इज्जत भी पैसे के हवाले से की जाती है। तो जब ये सारी चीजें हैं तो वहां तो फिर NGO भी बनती है, इंसाफ के लिए आवाज भी उठानी पड़ती है, काम भी करना पड़ता है। फिर शादी के तीसरे ही महीने मेरा जो कमरा था वो शेल्टर होम बना। अच्छा। हाँ, बाहर से खातून आई थी और वो बहुत बड़ी फैमिली की थी और बहुत इज्जतदार खातून थी। तो अब समझ में नहीं आ रहा था, क्योंकि जब पाकिस्तान की बात आती है ना तो हमारी हमेशा हम सब पाकिस्तान को ओन करते हैं, पाकिस्तान के दम से हम हैं। तो हम ये कोशिश करते हैं कि पाकिस्तान की हर चीज बहुत खूबसूरत इमेज, कम से कम मेरी कोशिश होती है कि बहुत खूबसूरत इमेज हमारा बाहर जाए। तो जब वो इतनी जबरदस्त खातून हमारे पास थी तो फिर हमने शेल्टर होम के बजाय अपने कमरे में मैंने उनको रखा था। अच्छा। और जब मैं कमरे में रही और मैं उनके साथ इंटरेक्शन करती थी तो मुझे अंदाजा हुआ कि इस काम की जरूरत क्यों है। मुझे तब अंदाजा हुआ कि जब आप किसी औरत की इज्जत की हिफाजत करते हैं, जिंदगी की हिफाजत करते हैं, तो आपको किन नजरों से देखती है, वो कैसे आपको दुआएं देती है, वो क्या एक फीलिंग होती है, वो शादी के तीसरे ही महीने अल्लाह ताला ने मुझे दे दी। जो चीजें सारिम साहब मुझे अल्फाज में नहीं सिखा पा रहे थे ना, मुश्किल, मैं तो इसलिए कहती हूँ कि नेकी तो करके देखो तो मजा आएगा। जब ये नशा चढ़ेगा तो फिर तुम इसको बार बार दोहराओगे। तो मुझे वो अल्लाह ताला ने वो सादत दे दी कि शादी के तीसरे महीने सिलसिला शुरू हुआ। सो तब से अब माशाल्लाह 28 साल मेरे होने वाले हैं शादी को। माशाल्लाह 4 बच्चे हैं, जिंदगी के बहुत सारे मराहिल गुजार लिए अल्हम्दुलिल्लाह एक बैलेंस तरीके से इस काम में और अपनी औलादों के साथ। बस मेरी कुल कायनात ये है, मेरे वो बच्चे और मेरे ये प्यारे प्यारे बच्चे, वो घर और ये घर, बस इस तरह से सिलसिला चल रहा है। बिल्कुल, आपके इस घर के बारे में और बहुत सारी गुफ्तगू करेंगे, लेकिन अभी जैसे मैंने इंट्रो में कहा था कि हमारी जो पूरी कचहरी होती है, सिंधी में हम कचहरी कहते हैं गुफ्तगू को, तो उसमें अगर मौसीकी ना हो तो फिर वो थोड़ा बेजान लगती है, फीकी हो जाती है। हाँ, फीकी हो जाती है। तो हम थोड़ा सुन लेते हैं लाल बख्श को। छा ॿुधाईंदो? मुझे मुर्शिद हुज़ुरन साईं जो कलाम आहे हिकिड़ो जी, पेश ख़िदमत आहे उहो। ठीक है, ओके। हलियत जो अंगण ते तू मुझा मोहब मिठा कादिर कराई तो कथा है कर हुजूरन से प्यार करे छो धार करे वे, प्यार करे छो धार करे वे, मन मुझे आज़ार करे वे, प्यार करे छो धार करे वे, प्यार करे छो धार करे वे। एडियूं जुदायूं यार न कर तूं, 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 यार न कर तूं, तीर जिगर जे पार करे वे, तीर जिगर जे
प्यार करे जो हार करे अगत असा सां गॾु घुमंदो हुए 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 गॾु घुमंदो हुए हाणे अकेलो यार करे वे हाणे अकेलो यार करे वे मन मुझे आज़ार करे वे प्यार करे छो धार करे वे प्यार करे छो धार करे वे यार हुजूरण खे त प्यारा 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 हीअड़े दर्द हजार करे वे हीअड़े दर्द हजार करे वे मन मुझे आज़ार करे वे प्यार करे छो धार करे वे प्यार करे छो धार करे वे वाह वाह ज़बरदस्त ब्रेक जो भी टाइम थियो आहे त ब्रेक हलंदासीं ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हाईंदासीं धरती जो सुबह धरती जो सुबह धरती जो सुबह वेलकम बैक जी। एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था ऐं जेको आहे असांजे महिमान सां गॾु वेठा आहिनि। अच्छा डॉक्टर साहब खां पुछंदासीं जैसे ब्रेक पे हम थे तो मैडम ने भी आपसे सवाल किया कि मैं सिंधी में कर लेती हूँ ठीक है जी मैडम भी जिक्र कयो त उमिरि सां गॾु जेको आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे इंसान जो वेट ते बि असरु पए थो मसल्स ते बि पए थो रगुनि ते बि पए थो हॾनि ते बि पए थो चवंदा आहिनि कमज़ोर थी वेंदा आहिनि त तव्हां खोड़ सारा मरीज़ रोज़ ॾिसो था ज़्यादातर कहिड़ी उमिरि जा मरीज़ तव्हां वटि अचनि था? मां चऊं कि ऑर्थोपेडिक सर्जन में मुंहिंजी जेका स्पेशलिटी आहे मां लोअर लिम सर्जन आहियां। लोअर लिम असां चवंदा आहियूं माना लोअर बैक चेल जो हिसो जंहिंखे सिंधी में चइजे हिप जॉइंट्स माना कूल्हा या धुॾ सिंधी में जंहिंखे असां चवंदा आहियूं या ॿिया नी जॉइंट्स गोॾा ऐं फुट एंड एंकल। मां स्पेशलिस्ट घणो इन जो आहियां। मूं वटि जेके मोस्ट कॉमनली जेको प्रॉब्लम पेशेंट्स खणी ईंदा आहिनि उहो आर्थराइटिस आहे संधनि जो सूर। हाणे उहो आर्थराइटिस सिंधी में असां चवंदा आहियूं जीअं गोॾनि में या जॉइंट्स में मिख हूंदी आहे मिख जॾहिं ख़तमु थींदी आहे जंहिंखे उर्दू में हिते माण्हू अची चवंदा आहिनि भई चिकनाई कम हो गई इहा चिकनाई जेका आहे इहा संधनि में हूंदी आहे जिते जिते अला साईं संध ॾिना आहिनि पोइ भले उहे असांजी चेल जा संध हुजनि जंहिंखे मोहरा चइबो आहे मोहरनि जे विच में वरी डिस्क आहे उहा डिस्क बि बेसिकली चिकनाई आहे या मिख आहे उहा मिख आहे धुॾ में जॉइंट आहे बॉल ऐं सॉकेट जॉइंट आहे त इहा जेका चिकनाई या मिख घटि थी वेंदी आहे इनखे आर्थराइटिस चइबो आहे। इहे सभिनी खां घणो कॉमन प्रॉब्लम पाकिस्तान में गोॾनि जो आर्थराइटिस आहे।
ऐं इहो फीमेल्स में इलाही घणो कॉमन आहे। ऐं शुरू में जेका मां ॻाल्हि चई त इहे पेशेंट्स असां पहिरियों ॾिसंदा हुआसीं जेके 50, 55, 60 खां अबव। हाणे इहो प्रॉब्लम यंग 30 जनरेशन ताईं में अची थो वञे। अर्ली 30s, लेट 30s ऐं अर्ली 40s में इलाही कॉमन थी वियो। अच्छा डॉक्टर साहब हाणे अॻियां जीअं रमज़ान थो अचे त जेके ऑलरेडी आहिनि हॾनि जा मरीज़ आहिनि या जंहिंखे चेल जो सूरु रहंदो आहे, काफ़ी माण्हुनि खे चेल जो सूरु रहंदो आहे, पोइ कंहिंखे कोई ॾिसो कंहिंखे ईअं कमज़ोरी जी वजह सां असां जीअं सिंधी में चवंदा आहिनि भई कमज़ोरी जी वजह सां चेल में सूरु थिए थो या ख़ुदा न ख़ास्ता कंहिंजो एक्सीडेंट थी वेंदो आहे, चेल में पोयां धकु लॻंदो आहे त माना बैक पेन हमेशह रहंदो आहे। हाणे अॻियां रमज़ान बि अचे पियो त उहो कीअं थोरो केयर कनि पंहिंजी या मतिलबु इन खां कीअं बची सघनि था? हा, हाणे मां तव्हांजे सवाल जे जवाब खां पहिरियों मैडम जेको असां खां विच में सवाल पुछियो हुयो ब्रेक में, जेको तव्हां उनजो तव्हां ब्रीफ इंट्रोडक्शन बि ॾिनो, त जीअं जीअं एज वधे थी ऐं माण्हू के किन डॉक्टर्स चयो आहे या हिकिड़ी को या क्लिप ईअं वायरल थिया आहिनि त भई तव्हां जीअं एज वधे थी तव्हांजा मसल्स वीक था थियनि, तव्हांजो बोन्स वीक थियूं थियनि ऐं तव्हां वॉक कयो न कयो त इन ते छा चइजे। हाणे मां चूंकि लोअर लिम्ब सर्जन आहियां त मूं वटि इहो प्रॉब्लम ॾाढो कॉमनली अचे थो पियो। मां हिकिड़ी ॻाल्हि मरीज़नि खे बिल्कुलु क्लियर चवंदो आहियां त जेके लोअर लिम्ब या हेठां धड़ जा जॉइंट्स आहिनि इहे वेट बेयरिंग जॉइंट्स आहिनि, इन्हनि ते सॼी बॉडी जो वज़न हूंदो आहे। कुल्हे ते तव्हांजो वज़न न आहे, एल्बो ते तव्हांजो वज़न न आहे, पर हिननि जॉइंट्स ते सॼी बॉडी जो वेट आहे। हाणे तव्हां ज़ाहिर आहे जेकॾहिं तव्हां उअं ई ओबीस आहियो, थुल्हा आहियो ऐं एज बि तव्हांजी थी वई आहे 50+ समथिंग, त ज़ाहिर आहे हिकिड़ी डीजनरेशन एज सां गॾु बि माण्हू जूं शयूं हॾियूं पोड़ियूं थियूं थियनि, सभु कुझु थियनि। ऐं उन में तव्हां जेकॾहिं 5 किलोमीटर 8 किलोमीटर डेली वॉक था कयो त हिननि जॉइंट्स ते लोड वधे थो। जॾहिं लोड वधंदो ज़ाहिर आहे त उन्हनि में जेका मिख आहे उहा रगड़जी करे घटि थींदी, त आर्थराइटिस जो प्रॉब्लम कॉमन थी वेंदो, वधी वेंदो। ठीकु आहे। हॾनि में ऐं जोड़नि में थोरो फ़र्क़ु आहे। जोड़ उते ठहंदो आहे जिते ॿ हॾा मिलंदा आहिनि ऐं विच में अलाह साईं मिख ॾिनी आहे, त वॉक करणु हॾनि लाइ ठीकु आहे पर वरी संधनि लाइ या जोड़नि लाइ सुठो न आहे। उन लाइ असां जेका एडवाइस ॾींदा आहियूं पेशेंट्स खे त भई तव्हां अहिड़ी एक्सरसाइज़ कयो जंहिंमें तव्हां पंहिंजा जॉइंट्स मूव कयो, हलायो, पर उन्हनि ते लोड न विझो। हाणे अहिड़ी दुनिया में सिर्फ़ु 2 एक्सरसाइज़ आहिनि, हिकिड़ी स्विमिंग आहे, हिकिड़ी साइकिलिंग आहे। ॾिसो तव्हां जॾहिं स्विमिंग कंदा आहियो त तव्हांजो वज़न पाणी जे मथां हूंदो आहे, तव्हां पंहिंजे जॉइंट्स खे लोड न कंदा आहियो, वज़न न विझंदा आहियो ऐं तव्हां जॉइंट्स हलाईंदा रहंदा आहियो, त जॉइंट्स जी एक्सरसाइज़ बि थींदी आहे ऐं उन्हनि ते वज़न बि न पवंदो आहे, त उहे ख़राबु न थींदा, मिख न वेंदी। अच्छा, साइकिलिंग करण सां अच्छा, साइकिलिंग में जॾहिं तव्हां साइकिलिंग था कयो, भले पोइ तव्हां आम रोड वारी रोड ते साइकिल था हलायो या तव्हां जिम में वेठा आहियो ऐं तव्हां साइकिलिंग था कयो, त साइकिलिंग में छा थींदो आहे त तव्हां साइकिल जी सीट ते वेठा आहियो, तव्हांजो सॼो जिस्म जो वज़न जेको आहे उहो साइकिल ते आहे, त तव्हां जॉइंट्स खे लोड नथा कयो, लोड जॉइंट्स ते वज़न नथा विझो। ठीकु आहे। ऐं तव्हां जॉइंट्स हलाईंदा था रहो, त जॉइंट्स जी एक्सरसाइज बि थिए थी ऐं उन्हनि ते लोड बि नथो पए। तो उन्होंने बता दीजिए कि भाई कि अगर करें तो कितना टाइम वॉक करना है? वॉक यूजुअली देखिए ये एक कॉम्प्लेक्स सिचुएशन है क्योंकि कुछ पेशेंट्स होते हैं जिनको कार्डियोलॉजी का प्रॉब्लम, हार्ट का प्रॉब्लम होता है, कुछ लोग डायबिटिक होते हैं। अब उनको उनके डायबिटीज वाले डॉक्टर ने कहा है कि आप वॉक करें। अच्छा, कार्डियोलॉजिस्ट ने या दिल के डॉक्टर ने कहा है भाई आप ज़्यादा ज़्यादा वॉक करें। अब वो हमसे आके पूछते हैं कि सर आप तो मना करते हैं कि ज़्यादा वॉक नहीं करें क्योंकि जॉइंट्स खराब हो गए। तब उनको हम ये बताते हैं कि आप दोनों का बीच का हल निकालें। वो हल ये है कि आप कोशिश करें कि अगर आपको स्विमिंग का चांस मिलता है आप स्विमिंग करें, आपको साइकिलिंग का चांस मिलता है आप साइकिलिंग करें। अच्छा, अब चूंकि मैंने जैसे आपको पहले कहा कि मेरी ज़्यादातर फीमेल पेशेंट्स हैं क्योंकि ये कॉमन प्रॉब्लम फीमेल्स में है और उसकी वजह यह है कि फीमेल्स में जाहिर है कि हार्मोनल इश्यूज होते हैं, वो चाइल्ड बेयरिंग होती हैं, तो उनकी डिफरेंट बायोकेमिस्ट्री है बॉडी की मेल्स के हिसाब में, तो उनमें बोन्स और जॉइंट्स के प्रॉब्लम एक सर्टेन एज के बाद बड़े कॉमन हो जाते हैं। तो अब वो फीमेल, चूँकि हम इस तरह के कल्चरल एनवायरनमेंट में असां रहूं था जिते फीमेल वेचारनि खे स्विमिंग जा एॾा चांसिस न आहिनि, ठीकु आहे, साइकिलिंग रोड ते नथियूं करे सघनि, त पोइ मां उन्हनि खे चवंदो आहियां भई तव्हां हिकिड़ी जिम वारी साइकिल घर में वठी रखी छॾियो, 4-5 हज़ार रुपए की आती है, अच्छी साइकिल घर में लेके रख लें और आप 15-20 मिनट सुबह चलाएं, 15-20 मिनट शाम को। और नॉर्मली आधा घंटा वॉक कर लें तो वो सेफ है? आधा घंटा ज्यादा है। हम जो किलोमीटर में कहते हैं कि आप तकरीबन 1-1.5 किलोमीटर वॉक करें
तो इनफ है। डेली के ठीक है ना? खवातीन की जरा से वो इश्यूज होते हैं, हाँ, तो माशाल्लाह इतना अच्छा वो बता रहे हैं कि वाकई जितने लोग सुन लेंगे, और बहुत सारे लोग ऐसे हैं जो डॉक्टर्स तक भी खवातीन नहीं पहुंच पाती, बिल्कुल। क्योंकि मैं शेल्टर होम को रन कर रही होती हूँ, तो मुझे Absolutely, ऐसी ऐसी absolutely. चीजें पता चलती जी, हैं जी, जी। कि ऐसी खवातीन भी हैं जो जी। खिड़की भी नहीं खोल पाती। जी तो अब ये है कि अगर कोई भी उनके पास सोर्स है, हाँ। जिस तरह से भी मोबाइल है या टीवी है, हाँ। उन चीजों को समझे कि कम से कम जिंदा Absolutely, रहना, सेहतमंद रहना, इस पे सही। सबका हक है। और- अच्छा, जैसे मैडम आपके शेल्टर होम के हवाले से मैं एक सवाल करूंगी कि अब इस वक्त की अभी बात करेंगे हम कि इस वक्त आपके पास बच्चे जो हैं वो कितने हैं और खवातीन कितनी हैं? हमारे पास एक बहुत अच्छी चीज़ जो मुझे मेरे दिल को बहुत पसंद है, हमारे पास लोगों का आना और जाना लगा रहता है। रोजाना की बुनियादों पे नए केसेस आते हैं और पुराने चले जाते हैं। अगर एक सिर्फ अपने एक शेल्टर होम की मैं बात करूं तो 150 उसमें एक टोटल स्ट्रेंथ है, उसके अलावा और भी शेल्टर होम है तो वहां पे भी उनकी स्ट्रेंथ है। लेकिन अच्छा काम ये है कि आज मिसाल के तौर पे कोई औरत या कोई माँ नाराज होके या किसी भी हालत में हमारे पास आ गई, तो हमारी जैसे ही हमारे ऑफिस में एंटर होगी, हम फौरन उसकी फैमिली को इन्फॉर्म करेंगे कि आपके घर का ये फर्द हमारे पास मौजूद है, अब आप आइए, इसको मनाइए। जाहिर है माँ है तो फिर तो हम अच्छा खासा सामने वाले को शर्मिंदा करते हैं कि मैं मान भी लूं कि तुम्हारी माँ ने कुछ ज्यादती कर दी है तो माफी तुम ही मांग लो, इसमें तुम्हें ही अजर ज्यादा है। और फिर माँ को मैं अकेले में समझा रही होती हूँ कि ये दौर कैसा है, मैं उसे बाकायदा समझाती हूँ कि औलाद जब माफी मांगे या ना मांगे, थोड़ा सा झुक जाए, तुम्हें लेने आ जाए तो प्लीज अपने घर चली जाइएगा, बात को बढ़ावा नहीं दीजिएगा। और इस तरह से बहुत सारे मामलात वहीं हल हो जाते हैं। अच्छा, कुछ माएँ बच्चियाँ इतनी ज्यादा गुस्से में होती हैं कि वो गलत बयानी करती हैं कि हम तो लावारिस है, हमारा कोई नहीं है, माँ बाप नहीं है, अब नंबर नहीं दे रहे, कुछ नहीं करे। बच्चे छोटे होना तो मसला नहीं, हम तो फौरन सोशल मीडिया पे उनकी चली जाती है, 4 साल का बच्चा, 6 का, मिसिंग में भी आते हैं, उनकी भी चला देते हैं वैसे भी। लेकिन जब कोई बच्ची, कोई औरत है ना, तो हमें उसकी इज्जत के, उसके खानदान की इज्जत का हमें एक तहफ़्फ़ुज़ हमें देना पड़ता है। तो उसको हम इस तरह ट्रीट नहीं कर सकते। फिर उसके लिए ज़ाहिर है मेरे पास शेल्टर होम आ जाती है, वहाँ पर जब वो रहती है फिर मैं उसको आहिस्ता आहिस्ता उसकी काउंसलिंग करती हूँ, उसको समझाती हूँ, और ख़ुद उसको भी रियलाइज़ होता है मेरे शेल्टर होम में ज़िंदगी और इज्जत महफूज है, लेकिन मैं कहती हूँ वहाँ वो फैसिलिटीज़ नहीं होनी चाहिए जो घर में, ठीक है, वजह ताकि घर की याद आए। मुझे सबसे ज्यादा दुख तब होता है जब बुनियादी इन जरूरियात के लिए औरतें मेरे पास आती हैं और वो सालों घर नहीं जाना चाहती, फिर मैं समझती हूँ ये तो वाकई बहुत दुखी हैं। अच्छा, ये वो केसेस मोस्टली होते हैं जो घर नहीं जाना चाह रहे होते, ये वो हमारे पास समझिए कि औरतें हैं कि जिनकी इज्जतें घर को महफूज नहीं है, ठीक है। और ये कहना इसलिए बहुत जरूरी है कि बहुत सालों तक, मुझे 28 साल हो गए इस काम में, बहुत सारी चीजों पे पर्दा इसलिए डाले रखा कि शायद वो चीजें बेहतर हो जाएंगी, वो बेहतर हुई नहीं। तो घरों के अंदर जब इस किस्म की जिंदगी और इज्जतों की हिफाजतें नहीं हो रही होती, तो वो मेरे पास आके ऐसी भी बच्चियां जो कहती हैं कि हम 10 साल के बाद आज सोए हैं सुकून से, कि हमें रात को कोई उठाएगा नहीं, हम जैसे सोए हैं हम वैसे ही बाहिफाजत। तो वो लोग फिर हमारे पास रहना पसंद करते हैं, लेकिन मोस्टली वो अपने घरों पे वापस भी जाते हैं। और अगर नहीं जाते, मेरे पास बच्चे भी अमानतन होते हैं, औरतें भी, तो उनका फिर सेटअप ये होता है कि महीने में एक फ़ोन कॉल, महीने में एक मुलाकात, क्योंकि मेरा अपना स्ट्रॉन्ग बिलीव है कि जो खूनी रिश्ते होते हैं, जो रिश्ते अल्लाह ने बना कर दिए हैं, उनमें बहुत ताकत होती है और आपको उनसे जुदा ना होना चाहिए, ना जुदा करना चाहिए। तो मैं उनको एक दूसरे के कॉन्टेक्ट में रखती हूँ, लेकिन फिर भी माशाल्लाह आबादी शेल्टर की बढ़ती जा रही है। माशाल्लाह इसलिए कह रही हूँ कि अल्लाह ताला निजाम चला रहा है, लेकिन दुख ये हो रहा है कि मेरे इदारे की आबादी क्यों बढ़ रही है। इसलिए बढ़ रही है कि लोग रिश्तों को छोड़ रहे हैं, लोग घरों को तोड़ रहे हैं, हमारे पास शादियां बर्बाद हो रही हैं। शादी एक ऐसा बेहतरीन अमल है जिससे ना सिर्फ ये कि वो मियाँ बीवी और वो खानदान जुड़ता है, इधर के भी बूढ़े माँ बाप, उधर के भी बूढ़े माँ बाप, वो भी जुड़ जाते हैं। तो इसे शादियां जिस तरह से जवाल पजीर होती हैं, इस तरह का जो आजकल सिलसिले, ये तो कभी हमने सोचा भी नहीं था कि हमारे मुल्क में भी ऐसा कुछ हो सकेगा। तो शेल्टर होम में 2 चीजें, जिंदगी इज्जत महफूज है, लेकिन वहां पर आबादी का वो आलम है कि हम उन्हें कहते हैं कि भाई अब ये 2 लोग चले जाएं तो आप तशरीफ लाइएगा। इतना बुरा हाल है। लेकिन अच्छी बात तो यही होती है कि हम लोगों का जो एक तरीक़ेकार है, एक दूसरे के लिए आसानियां नहीं पैदा करते। मैं आपको बताऊं, क्या बहुत बड़ी ताकत है हमारे पास, सारी बड़ी ट्रस्ट, क्या बहुत बड़ी ताकत है? ताकत सिर्फ अल्लाह की है। हाँ, हम कानूनी मावनत दे देते हैं, सब कुछ कर देते हैं। असल मसला ये है कि हमारे घरों में, हमारी जिंदगी में हम ही लोग किसी दूसरे के लिए आसानी पैदा करने को तैयार नहीं है, बल्कि हम उसके रास्ते में बहुत रुकावटें डालते हैं। और हमारी साइकी ऐसी होगी कि जिंदगी में आसानी नहीं पैदा करते, लेकिन जब वो मर जाता है तो इतनी बेहतरीन फातह ख्वानी हम लोग कर रहे होते हैं, उसको कोई जरूरत नहीं होती। जब वो अपने खालिक, अपने मालिक से मिल गया तो अब उसका सारा हिसाब बहुत बेहतरीन है। वह ना सताने वाले इंसान है,
ना जानवर हैं, ना दरिंदे हैं, इनकी तो ज़रूरत इस दुनिया में है। तो अगर हम एक दूसरे के लिए आसानियाँ पैदा कर लें अपने रिश्तों में, और मैं आपको बताऊँ, जैसे मैंने इदारे की बात की, इदारा क्या करता है या मैं क्या करती हूँ, हम रास्ता दिखाते हैं, हम एक रहबर का एक रोल प्ले कर रहे होते हैं कि देखो तुम्हारे पास यही रास्ते, जो ऑप्शन तुम्हें बेहतर लगता है तुम उस ऑप्शन पे चलो। जिंदगी जिसकी है उसी ने गुजारनी है, दुख तकलीफ उसी ने गुजारना है, लेकिन जब आप उसको बाहिफाजत रास्ते दिखा रहे होते तो हर रोज मेरे पास से सक्सेस स्टोरीज निकलती हैं, लोग कामयाब होते हैं, अपने घरों को जाते हैं। अगर किसी का लीगल कोई इशू है, भाई ने जायदाद हड़प कर ली है या कोई और मसला है या मियाँ बहुत ज्यादा तंग कर रहा है या बच्चों ने घर से निकाल दिए, वो इश्यूज उनके हल हो जाते हैं, लीगली भी, मॉरली भी, सोशली भी। और फिर ज़ाहिर है सोसाइटी हमें देखती है, हमें सुनती है, तो हर तरह हम काम कर रहे हैं, बात करने से लेकर उन्हें रखने तक, रखने से लेकर उनके घर के मामलात को हल करने तक। हम एक एक केस पे, अगर मैं अपनी बात करूं तो मुझे कभी कभी 8-8, 10-10 साल लग जाते हैं, कुछ केसेस में 20-20 साल लग जाते हैं। छोटी छोटी बच्चियां मेरे पास आ गई, मियाँ बीवी में जो भी हुआ, तलाक हो गई, कुछ भी हो गई, बीवी भी छोड़ गई, मियाँ भी नहीं रख सकता, नौकरी करे, तो बच्चियां मेरे पास आ गई। अब वो 18 साल तक अब वो मेरे पास है, बाप से मिल रही हैं या माँ से मिल रही हैं, मुलाकात है महीने में एक, और अच्छे ताल्लुकात भी है, सब है, लेकिन वो इदारे की जिम्मेदारी है, उस बच्चे का रहना खाना पीना वो मेरे पास है। अब जब वो 18 साल की हो जाएगी, शादी के लायक हो जाएगी, उसके पास तालीम भी हो जाएगी, तरबियत भी हो जाएगा, हुनर भी हो जाएगा, फिर जब उसकी शादी का वक्त आएगा तो फिर हम उसकी फैमिली को कहेंगे कि आप रिश्ता लाइए, या इदारा रिश्ता देता है। बच्ची और माँ बाप जब सब राजी होंगे, या जो भी गार्डियन है, माँ बाप में से कोई एक भी, जब सब राजी होंगे तो उस बच्ची की शादी होगी। अच्छा, शादी में भी सारा खर्चा इदारा करेगा, लेकिन मर्जी दोनों की शादी। मैं रिश्तों को तोड़ने की कतई कायल नहीं हूं। अगर कोई रंजिश आ भी जाती है तो उनको जोड़ कर रखिए, जो रख नहीं सकते, महीने में एक मुलाकात में क्या जाता है, क्या जाता है। जबरदस्त, और बहुत अच्छा काम कर रहे हैं आप, और हमारी यही दुआ है कैसे आप काम करते रहें। और आपने बहुत अच्छी बात करी कि लोग कहते हैं ना कि हाँ हमारे यहाँ इतने सारे लोग हैं, ये है वो है, लेकिन आपने एक बात करी जो मेरे दिल को लगी कि मेरे जो ट्रस्ट है, मेरा जो ट्रस्ट है सारम बरनी, उसमें लोग बढ़ क्यों रहे हैं। मतलब आपको एक तरफ से अफसोस भी होता है कि इतनी ज्यादती हो रही है लोगों के साथ कि वो मजबूरन आ रहे हैं। तो बस वही बात कह सकते हैं कि अल्लाह रहम करे सब पे। अच्छा, सॉन्ग जो भी टाइम थियो तो सॉन्ग ॿुधंदासीं ऐं जेको आहे ॾिसंदासीं, पुछंदासीं, छा था ॿुधायो हाणे? मुझे तेरे दोस्त सावल कलेरी साहब जी शायरी है। अच्छा ठीक, हिन खां पोइ बस सॉन्ग खत्म। ओके ओके। ओ ला 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 ओ मियां ला, जो तू बैठे मुझो प्यार भुलाए, छो तू बैठे मुझो प्यार विसारे, दिल पंहिंजी खां छॾियो थी धिकारे, मां त मजबूर आं ऐं तूं मगरूर आं, मां त मजबूर आं ऐं तूं मगरूर आं, रब बख़्शे ॾेई हुस्न जवानी, मुंहिंजो अलाह वॾो आहे, रब बख़्शे ॾेई हुस्न जवानी, मुंहिंजो अलाह वॾो आहे, जो तूं वेठे मुंहिंजो प्यार विसारे, दिल पंहिंजी तां छॾियो थी धिकारे, मां त मजबूर आं ऐं तूं मगरूर आं, रब बख़्शे ॾेई हुस्न जवानी, मुंहिंजो अलाह वॾो आहे, रब बख़्शे ॾेई हुस्न जवानी, मुंहिंजो अलाह वॾो आहे। पहिरियों त मूंखां परे न थींदो हुए, शाम सुबुह मूंसां गॾु रहंदो हुए, पहिरियों त मूंखां परे न थींदो हुए,
गॾु रहंदो हुए कंहिंजे चए लॻी मूंखां अथी दिलि भॻी कंहिंजे चए लॻी मूंखां अथी दिलि भॻी रब बख़्शे ॾेई हुसन जवानी मुंहिंजो अलाह वॾो आहे अलाह रब बख़्शे ॾेई हुसन जवानी मुंहिंजो अलाह वॾो आहे जो भन जवानी ॾींहुं बाचार थी सोच खां कम वठ नंढो न तूं ॿार थी जो भन जवानी ॾींहुं बाचार थी सोच खां कम वठ नंढो न तूं ॿार थी जेके कई वाइदा भुलाए छॾई मिठा जेके कई वाइदा भुलाए छॾई मिठा रब बख़्शे ॾेई हुसन जवानी मुंहिंजो अलाह वॾो आहे अलाह रब बख़्शे ॾेई हुसन जवानी मुंहिंजो अलाह वॾो आहे सुहिणा सवल खां कहिड़ी पई खता जो तूं कलेरीअ खां थी वए जुदा सुहिणा सवल खां कहिड़ी पई खता जो तूं कलेरीअ खां थी वए जुदा दुआऊं अथई मिठा ख़ुशि रखंदुई ख़ुदा दुआऊं अथई मिठा ख़ुशि रखंदुई ख़ुदा रब बख़्शे ॾेई हुसन जवानी मुंहिंजो अलाह वॾो आहे अलाह रब बख़्शे ॾेई हुसन जवानी मुंहिंजो अलाह वॾो आहे छो तूं वेठे मुंहिंजो प्यार विसारे दिलि पंहिंजी खां छॾियो थी धिकारे मां त मजबूर आहियां ऐं तूं मगरूर आहियां रब बख़्शे ॾेई हुसन जवानी मुंहिंजो अलाह वॾो आहे अलाह रब बख़्शे ॾेई हुसन जवानी मुंहिंजो अलाह वॾो आहे ज़बरदस्त ऐं ब्रेक जो बि टाइम थिए त ब्रेक ते हलंदासीं ब्रेक खां पोइ वरी गॾु धरती जो सुबह धरती जो सुबह धरती जो सुबह वेलकम बैक जी हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था अच्छा डॉक्टर साहब खां पुछंदासीं त डॉक्टर साहब हिकिड़ो कॉमन सुवाल आहे सभिनी जो इहो तक़रीबन सुवाल हूंदो त जेके सर्जन हूंदा आहिनि ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां माशाअल्लाह सां एॾो खोड़ सारो कमु कयो था हमेशह असां चाहींदा आहियूं त असांजो केर बि कंहिं बि मर्ज़ में को माण्हू मुब्तला थिए थो त उन जे लाइ हिकु नई टेक्नोलॉजी हुजणु खपे त हॾनि जी बीमारियुनि खे इलाज करण जे लाइ तव्हां वटि कहिड़ी नई का टेक्नोलॉजी आई आहे जंहिंसां तव्हां हाणे इलाज कयो पिया हर फील्ड में जीअं तव्हां ॻाल्हि कई त चाहींदा बि आहिनि मरीज़ पर हर फील्ड में नई टेक्नोलॉजी एडवांसमेंट डे बाय डे पियूं अचनि थियूं पियूं मां जेके 20 साल पहिरियों जॾहिं मां इंग्लैंड वियो हुउमि मुंहिंजा बॉसिस जेके ट्रीटमेंट्स कंदा हुया जॾहिं मां FRCS पंहिंजी करे पूरी कई ऑर्थोपेडिक्स में त उहे उते ई टेक्नोलॉजीज़ चेंज थी चुकियूं अच्छा माना हाणे तव्हांखे मां मिसाल ॾियां त असां इलाही स्पोर्ट्स इंजरीज़ डील कंदा आहियूं जेके एथलीट्स हूंदा आहिनि उहे मूं वटि ईंदा आहिनि नेशनल लेवल जा इंटरनेशनल लेवल जा
ॿाहिरि दुबई जा प्लेयर्स फुटबॉलर्स वग़ैरह असां वटि ईंदा आहिनि उन्हनि खे जीअं लिगामेंट्स जूं गोॾनि में इंजरीज़ थींदियूं आहिनि हिप जॉइंट्स में थींदियूं आहिनि फुट एंड एंकल में थींदियूं आहिनि इलाही इंजरीज़ पोइ पहिरियों असां इहे ई सर्जरीज़ जॾहिं मां ट्रेनिंग कंदो हुअमि स्टूडेंट हुयुमि इंग्लैंड में त असांजा बॉस बिल्कुलु खोले करे जीअं वॾो सिंधी में चइजे चीर ॾेई करे बाक़ाइदा सॼो जॉइंट खोले सर्जरी कंदा हुआ जॾहिं मां ट्रेनिंग पूरी कई तक़रीबन अची असां ऐं FRCS कईसीं त नयूं नयूं टेक्नोलॉजीज़ अची वियूं ऐं पोइ असांखे जेको आहे सो हाणे इहे ई सर्जरीज़ असां की होल जे थ्रू कंदा आहियूं कैमरा जे थ्रू माना असां जॉइंट बिल्कुलु बि कोई बि धुॾ वारो जॉइंट या गोॾो या हेठि जॉइंट खोलींदा ई न आहियूं को कट न हूंदो आहे को स्कार न आहे सॼो कमु कैमरा जे थ्रू थींदो आहे हिकिड़ो नंढिड़ो सुराख हिते कंदा आहियूं हिकिड़ो नंढिड़ो सुराख हिते ऐं गोॾे में वञी अंदरि सफ़ाई करे वॉश करे ऐं उनखे ट्रीटमेंट सॼी कई वेंदी आहे जीअं तव्हांखे मां सिंपल लफ़्ज़नि में नाज़रीन खे ॿुधायां त पहिरें ज़माने में जॾहिं पितो कढाइबो या अपेंडिक्स जो ऑपरेशन थींदो त जनरल सर्जन जेके आहिनि उहे वॾो चीर ॾींदा हुआ पेट खे हाणे हू लैप्रोस्कोपिक कंदा आहिनि माना कैमरा जे थ्रू ईअं ई असां जेको कमु कंदा आहियूं उनखे आर्थ्रोस्कोपिक कमु चइबो आहे छो जो असां ऑर्थोपेडिक सर्जन आहियूं त असां जॉइंट्स में आर्थ्रोस्कोपी कैमरा विझी सॼो कमु उन कैमरा जे नंढड़े सुराख जे थ्रू सॼो करे ईंदा आहियूं ऐं उन सां फ़ाइदो इहो आहे त हिकु त मरीज़ जल्दी सिहतयाब थी वेंदो आहे उन में को ब्लड लॉस न आहे उन में हॉस्पिटल स्टे घटि आहे माना डे केयर प्रोसीजर आहे हूअं 3 ॾींहं मरीज़ खे रहणो पवंदो ओपन सर्जरी में हिन कैमरा वारी सर्जरी में मरीज़ सुबुह जो ईंदो पंहिंजो ऑपरेशन कराए शाम जो घर हली वञे हिकिड़ी त इहा एडवांसमेंट तमामु घणी वॾी आहे ॿी जेको मोस्ट कॉमन प्रॉब्लम जेको पाण ॻाल्हायोसीं अॻाणे त फीमेल्स में या मेल्स में आर्थराइटिस तमामु घणो कॉमन आहे हाणे आर्थराइटिस में जॾहिं असां वरी ट्रेनिंग कंदा हुआसीं त असांजा बॉस चवंदा भई हाली या त दवाऊं खाओ पेन किलर खाओ सूर घटायो या तव्हां अचो ऐं नओं गोॾो विझरायो नी रिप्लेसमेंट करायो या हिप रिप्लेसमेंट करायो मां नी रिप्लेसमेंट हिप रिप्लेसमेंट इलाही कंदो आहियां पर हाणे उहो उन्हनि पेशेंट्स लाइ सिर्फ़ु आहे जिन जा गोॾा या जॉइंट सफ़ा ख़तमु थी विया आहिनि पर जेके अर्ली स्टेज ते अची था वञनि या मिडिल स्टेज ते अची था वञनि उन्हनि खे असां हाणे रिप्लेसमेंट लाइ न चवंदा आहियूं उन्हनि असांजो कमु इहो हूंदो आहे त कोशिशि कंदा आहियूं त जेको अलाह सां ई नेचुरल जॉइंट ॾिनो आहे उनखे प्रिज़र्व कयो वञे पोइ उन में असां छा कंदा आहियूं त स्टेम सेल्स थेरेपीज़ नयूं अचनि थियूं पियूं जंहिंमें मां फैट कढी करे ऐं फैट मां असां स्टेम सेल्स ठाहे गोॾे में मिख जे फॉर्म में विझंदा आहियूं उन सां गॾु असां PRP कंदा आहियूं जेको तमामु घणो कॉमन आहे तव्हां ॿुधो हूंदो अॼुकल्ह लफ़्ज़ त भई ब्लड मां प्लाज़्मा ठाहे प्लेटलेट रिच प्लाज़्मा हूंदो पंहिंजे ई पेशेंट जे ब्लड मां प्लाज़्मा ठाहे ऐं असां उहे जॉइंट्स में टेंडन या मस्कुलोस्केलेटल जेके बि प्रॉब्लम आहिनि उन्हनि में विझंदा आहियूं PRP प्लास्टिक सर्जन बि कंदा आहिनि हेयर ट्रांसप्लांट वारा बि कंदा आहिनि ऐं असां बि कंदा रहंदा आहियूं ऐं उनजो फ़ाइदो इहो आहे त इहा बि वरी मिनिमली इन्वेसिव आहे इन में बि को कट न आहे को स्कार न आहे को साइड इफेक्ट न आहे ऐं ही मोस्ट मॉडर्न टेक्नोलॉजीज़ आहिनि जिन खे रीजनरेटिव थेरेपीज़ चइबो आहे जेके माना असां मिख खे या कार्टिलेज खे रीग्रो या रीजनरेट कराईंदा आहियूं ऐं रिपेयर कराईंदा अच्छा जेका नी रिप्लेस जी ॻाल्हि तव्हां कई गोॾे जी त जीअं तव्हां चयो त असां ज़्यादातर त अवॉइड कंदा आहियूं त अगरि जेके यंग एज में अचनि था त उन्हनि जो ऑपरेशन न थियणु खपे पर जंहिंजो थी थो वञे त उनजी उमिरि केतिरी आहे लाइफ टाइम लाइन या हाणे इन में बि वरी इलाही एडवांसमेंट्स अची वियूं आहिनि हाणे त साइड स्पेसिफिक ऐं जेंडर स्पेसिफिक इम्प्लांट्स अची विया आहिनि साइड स्पेसिफिक माना इहो त हाणे राइट साइड जे लाइ पहिरियों हिकिड़ो यूनिवर्सल इम्प्लांट हूंदा हुआ असां नंढा हूंदा हुआसीं ट्रेनिंग कंदा हुआसीं जूनियर सर्जन हूंदा हुआसीं नंढा डॉक्टर जंहिंखे सिंधी में चवंदा हूंदा हुआसीं त बॉसिस खे ॾिसंदा हुआसीं त भई उहो यूनिवर्सल हिकिड़ो इम्प्लांट हूंदो सभिनी में उहो ई विझंदा थोरो घणो साइज़ जो फ़र्क़ु करे हाणे त हिन में एॾी एडवांसमेंट अची वई आहे जो राइट नी लाइ अलॻि इम्प्लांट आहे शेप जे हिसाब सां ऐं लेफ्ट नी जो अलॻि आहे वरी हिकिड़ी ॿी एडवांसमेंट आई आहे जेंडर स्पेसिफिक माना चूंकि फीमेल जी बोन्स जी शेप थोड़ी डिफरेंट आहे कंपेयर टू मेल्स जी बोन जे त उन्हनि जे लाइ वरी उहे बोन कट्स डिफरेंट करे वरी उन्हनि जा इम्प्लांट्स डिफरेंट आहिनि ऐं हाणे तव्हां लाइफ पुछी हाणे हिननि जी अनलिमिटेड लाइफ आहे हिकिड़ो दफ़ो नी रिप्लेसमेंट थी वियो जेकॾहिं सर्जन कमु सही कयो आहे इम्प्लांट सुठी क्वालिटी जो पियल आहे त मां मरीज़ खे चवंदो आहियां तव्हां आराम सां घुमो फिरो सालनि जा साल हिनखे इस्तेमालु कयो गोॾे खे कुझु बि न थींदो या हिप जॉइंट हुजे हाणे इन्हनि में एडी एडवांसमेंट एडी टेक्नोलॉजी अच्छी पहले कहा करते थे कि बहुत पेनफुल प्रोसेस होता है तो लोग डरते थे और कई दफा डॉक्टर्स एक साथ ही दोनों कर दिया करते थे कि आप इतने खौफजदा हो जाएंगे कि दूसरा नहीं तो क्या अब भी ये उतना ही पेनफुल है लेकिन जैसे आप बता रहे हैं कैमरे तो अब नहीं अब तो बहुत ही ज़्यादा इसमें टेक्नोलॉजीज आ गई हैं
अब तो ये एक तो क्विक ऑपरेशन है जो सर्जन रेगुलर जैसे हम लोग करते हैं। दूसरी बात ये है कि इसमें रिकवरी बहुत जल्दी है। पहले तो पेशेंट्स आते थे तो वो 3-3 हफ्ते हम उनको, हमारे बॉसेस कहते थे कि भाई आप वॉक ना करें, फिलहाल बेड रेस्ट करें। अब ऐसा कुछ भी नहीं है। अब आप चाहे हिप रिप्लेसमेंट हम करें या नी रिप्लेसमेंट, नए घुटने डालें, मैं अपने सब पेशेंट्स को कहता हूँ आप नेक्स्ट डे से आराम से वॉक करना शुरू करें। जाहिर है शुरू में उनको थोड़ा सा यूज टू होने के लिए हम स्टिक देते हैं या फ्रेम देते हैं, लेकिन आप फुल्ली यानी उनको मोबिलाइज हम करते हैं, इनकरेज करते हैं कि आप जो है वो ज़्यादा से ज़्यादा वॉक करें। और मैं मरीज़ों के एक बड़ा, आपको सुन के काफ़ी लोग हंसते भी हैं, मैं उनको बिल्कुल एक क्लियर एग्जांपल देता हूं कि ये नए जो जॉइंट्स हैं जो हम रिप्लेसमेंट करके डालते हैं, ये ऐसे है जैसे आप समझें कि आपने नई मर्सिडीज या BMW ली। आप इसको चलाएं, जितना इसको चलाएंगे उतना फायदा है। सही। आप डरेंगे तो जाहिर है कि वो फिर स्टिफ हो जाएगा बंदा। हाँ, तो हम इसीलिए इनकरेज करते हैं कि आप इनको यूज करें और इसमें मोबिलिटी बहुत है। अच्छा, मैं ये कह रही थी कि यही तो फायदा है न्यू टेक्नोलॉजी का कि आपने उनको मिसाल देते हैं कि आप समझे कि आपने एक न्यू गाड़ी ली है। तो जी हाँ, बिल्कुल। लेकिन इंसानियत में कोई एडवांसमेंट नहीं हो रही। इंसानियत तो मैं वर्ल्ड वाइड भी देखूं, अपने मुल्क को देखूं, फ़लस्तीन को देखूं, घरों के हालात को देखूं, शादी के मामलात को देखूं, हम इतने ज़्यादा मॉडर्नाइज होने की बात करते हैं। खुशी है ना, देखिए साइंस ने तरक्की किया। मैंने छूटते ही पूछा तकलीफ कम है, तो इन्होंने कहा तकलीफ कम है, मैं एकदम मुतमईन हो गई। लेकिन ये जो शेल्टर के रिश्तों की तकलीफें हैं ना, ये दिन ब दिन मेरे पास केसेस बद से बदतरीन आते जा रहे हैं। वो ऐसे हैं कि कैमरा बंद हो तो शायद मैं डिटेल बता सकूं, क्योंकि जब मैं महरम की बात करती हूँ ना तो बस उसके आगे मैं फुल स्टॉप लगा के कहती हूँ कि नहीं, बोलना नहीं है। लेकिन वहां पे भी अब मैं कितना भी चुप करूं, न्यूज चैनल पे इधर उधर चीजें तो सामने आ रही हैं। तो अल्लाह करे कि जब यहाँ पे हम एडवांस हो रहे हैं, बेहतर हो रहे हैं, लोगों को तकलीफ कम कर रहे हैं उनकी, तो हम इधर भी तकलीफ को कम कर दें। बिल्कुल। अच्छा मैडम, जैसे थोड़ी देर पहले आपने बात की कि इतने सारे लोग, पहले तो आपने कहा कि मैं चाहती नहीं हूँ कि इतने लोग आए और रिश्ते आपस में इतने टूट रहे हैं कि लोग आने पे मजबूर हो रहे हैं। और कभी कभी तो इतना आपके पास इतने लोग होते हैं कि आपने खुद कहा कि हम उनको वेट करवाते हैं, तो इतने सारे लोगों को मैनेज करना भी तो एक मुश्किल भी होता है, जाहिर सी बात है। तो इनके लिए कोई नया शेल्टर या कुछ इस तरह बन रहा है? बिल्कुल ऐसा ही है। एक तो पहले वेट करने में मैं ये बता दूं कि जो लोग सुन रहे हैं वो ये जान लें कि वेट तब करवाते हैं जब सामने वाला वेट कर सकता है। लेकिन खुदा ना खास्ता किसी औरत को या किसी बच्चे को या किसी भी शख्स को अगर अर्जेंट उसकी ज़रूरत है तो ये ना सोचे कि उसको जगह नहीं मिलेगी। हम बिस्तर तो क्या, हम ज़मीन पे भी सो रहे होते हैं वहाँ शेल्टर होम में, लेकिन जिसको ज़रूरत है उसको इमीडिएटली हम रख रहे होते हैं। लेकिन बात वो ये है कि चाहे हम फौरी रख रहे हों, चाहे 2 दिन के बाद हम रख रहे हों, अब भी ज़रूरत बहुत है। तो हम एक नया शेल्टर होम बना रहे हैं जो बहुत बड़ा है, जो कि मैं समझती हूँ अगर बन जाएगा तो कितने गुना मैं अंदाज़ा नहीं लगा सकती, क्योंकि वो हर हवाले से मुझे अंदाज़ा है कि फ़ौरन बनेगा भी नहीं, उसमें सालों लगेंगे क्योंकि प्रोजेक्ट बहुत बड़ा है। लेकिन वो जल्दी बन सकता है। वो जल्दी बन सकता है कि लोग हैं, हमारा तो काम है ना कि जितने हाथ जोड़ेंगे उतनी जल्दी काम करके दिखा देंगे। तो अगर लोग देखना चाहते हैं तो सारिम बर्नी ट्रस्ट की सारी चीज़ें देखें, वेबसाइट पर जाएं, सारी चीज़ों को फेसबुक पे, वो चीज़ें आपको पता है सोशल मीडिया का दौर है, जगह जगह आपको मिलती हैं, आप उनको देखें और आप जाके जगहों को भी विजिट करें। मैं तो उनको ये प्रेफर करूंगी कि जैसे हाईवे पे बन रहा है ये शेल्टर होम, सारिम बर्नी शेल्टर होम, आप जाइए, आप हाईवे पे जाकर देखिए कि वहां पे क्या काम हो रहा है, कैसे काम हो रहा है। हम सोशल मीडिया पे दिखा रहे हैं, लेकिन कराची वाले तो जा सकते हैं ना। अच्छा, जो कुछ नहीं करेगा जाके एक ईंट ही दे आएगा, अच्छा कुछ नहीं करेगा जाके हौसले ही बढ़ाया आएगा, दुआ ही दे आएगा। तो ये एनवायरनमेंट में तो हर चीज जारी होती है, तो सारी चीजें मिलेंगी। देखें, सर्च करें, उन जगहों पर जाएं, क्योंकि जितनी जल्दी आप हाथ जोड़ेंगे, हमारे साथ मिलेंगे, हमारे साथ उसको सपोर्ट करेंगे, उतनी जल्दी हमारे ही घरों की माएं, बहनें, बच्चे महफूज हो जाएंगे। देखिए, जो औरत या जो बच्चा रोड पर, मैं समझती हूँ रात तो बहुत तवील होती है, 1-2 घंटे के लिए या कभी कभी तो चंद मिनटों के लिए अगर खड़ा है तो उसके बाद जिंदगी भर किसी को नहीं मिलता, कहीं नहीं मिलता। औरतें उन जगहों पर पहुंच जाती हैं जहां मर जाती हैं, वापस नहीं आ पाती, वापस आती है तो कोई कबूल नहीं करता, और बच्चे ऐसे गायब हो जाते हैं कि फिर वो मिसिंग में सारी जिंदगी आप ढूंढते हैं। अगर ऐसे में एक इदारा, बहुत सारे और भी हैं, लेकिन एक इदारा जो पिछले 30 साल से सारिम बर्नी ट्रस्ट काम कर रहा है, बल्कि इससे भी ज्यादा अरसा हो गया, और वो
आपको ये सहूलत दे रहा है तो हाथ जोड़िए ना। और ग्राउंड रियलिटी से तो ज्यादा खूबसूरती कोई नहीं। 30 साल में मैं समझती हूँ कोई मोहल्ला, कोई इलाका मेरे मुल्क का ऐसा नहीं रहा होगा जहां डायरेक्ट और इनडायरेक्टली इस इदारे ने कोई फैज ना पहुंचाया हो। अगर आपको कोई फुप्पो, खाला या दूर पार का रिश्तेदार है तो वो भी आपका अपना है। मैं सोशल मीडिया का एक पेज लेकर चल रही हूँ क्योंकि हम मियाँ बीवी सारिम बरनी साहब और मिलकर काम करते हैं। अगर शेल्टर होम की जो अभी चल रहा है उसको देखना चाहते हैं आप तो alia.sarim-barni इंस्टाग्राम पे आप जाइए तो उसमें छोटी छोटी 1-1.5 मिनट की आपको वीडियोस मिलेंगी। ये मैं इसलिए कह रही हूं कि टाइम नहीं है, आप निकल कर आ नहीं सकते। तो अगर आप उसको देख लेंगे, आप alia.sarim-barni पर जाके चीजों को देखेंगे, आपको सब पता चल जाएगा कैसे केसेस आते हैं। 1.5 मिनट में A to Z सब बात करती हूँ। वो बच्चियां, मैं उन बच्चियों के साथ वीडियोस बनाती हूँ कि जिनकी शादी हो रही है, अब उनकी नाराजगी है, माँ बाप से नाराज होकर वो मेरे पास आ गई शेल्टर होम में, तो मैं चेहरा नाम नहीं देती, लेकिन वो मेरी शेल्टर की बच्चियां, वो केसेस बाकायदा मैं उनको बिठा के ये बातें समझाती हूँ। बच्चों को देखो जज्बाती होकर आ गई, आज रो रही है ना माँ बाप को याद करके, तो प्लीज माँ बाप से ही बात कीजिए, अपने घरों को नहीं छोड़िए। या कभी निकल कर आती हैं तो हमारे इदारे में आके नाम नहीं बताती, नंबर नहीं बताती, तो मैं उनको एजुकेट कर रही हूं। जो बच्चियां उस तरफ, मैंने तो जो हमारे पास कहते हैं ना नाजायज का लफ्ज इस्तेमाल करके औलाद के लिए बात करते हैं जिनको बापों के नाम नहीं मिलते, मैंने बाकायदा उन बच्चों को भी गोद में लेके वीडियोस बनाई हैं। उन बच्चियों से मैंने बाकायदा बात की है कि आप मुझे बताइए कि जब हम समझाते हैं कि फासला रखो और ये तो घात लगाए हुए लोग हैं, ये नहीं छोड़ेंगे आपको, उस वक्त बात नहीं सुन रहे होते। अब जब आपका खून आपने 9 महीने सींचा है इसको और फिर आप रख नहीं सके मेरी गोद में, ठीक है, इस बच्चे को जिंदगी मिलेगी, पाक भी है, बच्चा साफ है, फरिश्ता सब है, लेकिन आपकी जिंदगी, आपका जिस्म, आपका वजूद, आपका माशरा, जिंदगी भर आप इस बात को भुगतेंगी। और जिसके साथ आपने मिलकर ये काम किया है, हमारे माशरे में क्या दुनिया में मैंने देखा है कि मर्द को वापसी की जगह भी मिलती है, सपोर्ट भी मिलती है, वो साफ सुथरा होकर कहीं भी चला जाता है, लेकिन जो औरत है, जो बच्ची है, उसके लिए रास्ते नहीं होते। तो खुदारा हमने अपने आप को खुद महफूज रखना है, खास तौर पर अपनी इज्जतों में तो कोई कंप्रोमाइज है ही नहीं। तो मैं उन केसेस के साथ बैठती हूँ, वीडियोस होती हैं 1-1.5 मिनट की, ना जाने कितने लोग उसमें समझिए एजुकेट हो जाते हैं और कितने लोग ये समझ जाते हैं कि खुदा ना खास्ता कोई मसला है तो हमने सारिम-बरनी ट्रस्ट आना है, यहाँ बाहिफाजत रहेंगे। और जैसे ही वो बच्चियां इस लायक हो जाती हैं कि मेरी बात उनको समझ में आ जाए, वो बाहिफाजत अपने घर जाती हैं। एक अभी केस था तो उसमें वो बच्ची के बारे में ये था कि उसके मियां ने बहुत उससे मोहब्बत से शादी की, वो ऐसी जगह की थी जहां हमारे यहाँ शादियां नहीं होती। अच्छा, शादी की, घर दिया, बच्चे दिए, सब दिया, लेकिन उसको रोज रात को ये जताता था कि तुम कहां से मैं तुम्हें लाया हूं तो वो तुम वहीं की हो। तो वो बहुत रोई, उसने अपनी बात की सब। तो मैंने वहां पे भी ये कहा कि बच्ची चली जाएगी, वो घर जा चुकी है ना, शेल्टर होम से अपने मियाँ के घर जा चुकी है। इतने कमेंट्स आए उसके बाद, आप क्या उस शख्स के पास फिर इसको भेज देंगी, वो इतना जालिम है, आप इसको अपने पास रख ले। लेकिन मैं एक ही बात कहती हूँ, घर से अच्छी जगह कोई नहीं और शौहर से अच्छा रिश्ता कोई नहीं। कोई अगर इसमें रंजिश आ जाए तो उसको जोड़िए, लेकिन खुदा के लिए मैं सबको कहूंगी घर को तोड़ने की बात ना किया कीजिए। सिर्फ इज्जत और जिंदगी पे बात है तो वो घर नहीं बस सकता, वरना घर को बसाइए। जबरदस्त, बहुत अच्छी बात कही आपने। अच्छा, तो इसी अच्छी बात पे हम एक कलाम फिर सुन लेते हैं। जरूर। छा ॿुधाईंदो? अदा फरमान अली सुमर साहब जन जो हिकिड़ो गीत आहे, जी, पेश ख़िदमत आहे। ओके। पहिजे गोठ में पैजन सागन, पहिजे गोठ में पैजन सागन, नंढन वॾन हिक जहिड़न सागन, नंढन वॾन हिक जहिड़न सागन, पहिजे गोठ में पैजन सागन, पहिजे गोठ में
मिट्टीअ ते वेहंदे मेर सां गॾु मिट्टीअ ते वेहंदे मेर सां गॾु पंहिंजे ॻोठ में पंहिंजन सां गॾु पंहिंजे ॻोठ में पंहिंजन सां गॾु काश वॾो मां की न थियां हा काश वॾो मां की न थियां हा काश वॾो मां की न थियां हा घुमां हा उघाड़े पंहिंजे ॻोठ में पंहिंजन सां गॾु पंहिंजे ॻोठ में पंहिंजन सां गॾु नंढपिण जा से दोस्त मिलन छल नंढपिण जा से दोस्त मिलन छल नंढपिण जा से दोस्त मिलन छल सब कुछ लेट ऐं बैत सब कुछ लेट ऐं बैत सां गॾु पंहिंजे ॻोठ में पंहिंजन सां गॾु पंहिंजे ॻोठ में पंहिंजन सां गॾु दिलबर दोस्त दिलेर सां गॾु दिलबर दोस्त दिलेर सां गॾु पंहिंजे ॻोठ में पंहिंजन सां गॾु नंढनि वॾनि नंढनि वॾनि हिक जहिड़े सां गॾु नंढनि वॾनि हिक जहिड़े सां गॾु पंहिंजे ॻोठ में पंहिंजन सां गॾु पंहिंजे ॻोठ
ज़बरदस्त ज़बरदस्त। ब्रेक जो भी टाइम थिया त ब्रेक तलंदासीं, ब्रेक खां पोइ गॾु धरती जो सुबह, धरती जो सुबह, धरती जो सुबह। वेलकम बैक जी। एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था ऐं डॉक्टर साहब सां गॾु आहे, मैडम बि गॾु आहे, असांजी ख़ूबसूरत कचहरी भले पई ऐं गॾोगॾु असां ख़ूबसूरत गीत बि ॿुधूं था ऐं अदा लाल बख्श जो आवाज़ ऐं शाइरी माशाल्लाह तमामु ख़ूबसूरत। छो जो चवंदा आहिनि त तारीफ़ मुंहं ते न करणु खपे, पर जेको आहे हिननि शाइरी अहिड़ी ॻाई आहे जो करणी पइजी थी वञे। सो बहरहाल डॉक्टर साहब वेठो आहिनि। डॉक्टर साहब जीअं असां नई टेक्नोलॉजी जी ॻाल्हि कईसीं या मॉडर्न टेक्नोलॉजी अची वई आहे, त इहा कहिड़े कहिड़े मरीज़नि जे लाइ जेको आहे न सुटेबल आहे, इन ते थोरो ॿुधाइजो त जीअं थोरो माण्हू खे अवेयरनेस बि अचे। काफ़ी माण्हू वरी न्यू टेक्नोलॉजी वापराइणु खपे, मतिलबु जेको पाण ते हू चवंदा आहिनि न वठण खां बि ॾाढो थोरो घबराईंदा आहिनि त अलाए कीअं हूंदो, पोइ इन जा कोई साइड इफेक्ट हूंदा या अॻियां हली को नुक़सानु थींदो। इहो ही पाण पुठे सेशन में जीअं उनमें त रीजनरेटिव थेरेपीज़ जेके आहिनि उहे न्यू थेरेपीज़ आहिनि ऐं असां मां मूं वटि जेके बि मोस्ट कॉमनली जेको तव्हां सवाल अॻाणे बि पुछियो त तव्हां वटि घणा मरीज़ छा जा था अचनि, त उहे सभिनी खां घणा मरीज़ जेके आहिनि उहे आर्थराइटिस जा आहिनि पूरे पाकिस्तान में, ऐं उन्हनि में गोॾनि जो आर्थराइटिस सभिनी खां घणो आहे। अच्छा, आर्थराइटिस छा आहे? मां सिंपल लफ़्ज़नि में ॿुधायो नाज़रीन खे अॻाणे बि त मिख जेका आहे जॉइंट्स में ख़तमु थी वेंदी आहे या घटि थी वेंदी आहे। अच्छा, हाणे दुनिया में अहिड़ी काई दवा न आहे जेका मां मरीज़नि खे साफ़ु ॿुधाईंदो आहियां त मां तव्हांखे लिखी ॾियां ऐं हिन उमिरि में नई मिख ठही, त उहा पॉसिबल न आहे। ठीकु आहे, हाणे मिख खे असां या त नई मिख विझूं या माना उनखे कहिड़े नमूने सां उनजो को नेमल बदल विझूं गोॾनि में या कंहिं जॉइंट्स में, या असां रिप्लेसमेंट कयूं, नओं जॉइंट विझी छॾियूं। हाणे असांजी हथुल इम्कान एज़ अ जॉइंट प्रिजर्वेशन सर्जन कोशिशि इहा हूंदी आहे त जेको अलाह साईं जॉइंट ॾिनो आहे उनखे प्रिजर्व कयो वञे, उनखे बचायो वञे ऐं तब्दील न करण जी नौबत न अचे। हाणे उन लाइ साइंसदाननि इलाही रिसर्च कई आहे ऐं ही नई टेक्नोलॉजीज़ आंदियूं आहिनि जिन में माना PRP आहे जंहिंखे प्लेटिलेट रिच प्लाज़्मा थेरेपी चइबो आहे। गोॾनि लाइ मिख जा ठहियल ठुकियल इंजेक्शन्स ईंदा आहिनि, उहा सिंथेटिक जेल हूंदी आहे, उहा असां हणंदा आहियूं। अच्छा, उहा नी में ई लॻंदी, गोॾे में ई लॻंदी आहे। उहा हाणे अॼुकल्ह असां अल्ट्रासाउंड गाइडेड इलाही हणंदा आहियूं ऐं या कैमरा विझी करे ॾिसी करे हणंदा आहियूं। पहिरियों असां OPD में बि हणंदा हुआसीं डायरेक्ट बग़ैर ॾिठे, पर हाणे उनजो रवाजु ख़तमु थी वियो आहे ऐं एविडेंस बेस्ड मेडिसिन इहा आहे या डेवलप्ड कंट्रीज़ में इहो चयो वेंदो आहे ऑर्थोपेडिक सर्जन्स खे त भई तव्हां भले केॾा बि एक्सपर्ट हुजो पर घटि में घटि अल्ट्रासाउंड यूज़ कयो ऐं अल्ट्रासाउंड ॾिसी पोइ ॾिसो किथे प्रॉब्लम आहे उनखे टारगेट कयो। त हिकिड़ी त इहा जेका नयूं टेक्नोलॉजीज़ आहिनि इहे आर्थराइटिस जे पेशेंट्स लाइ ॾाढियूं यूज़फुल आहिनि। उन खां अलावा स्टेम सेल्स थेरेपी आहे जंहिंमें मां तव्हांखे ॿुधायो पहिरें सेशन में नाज़रीन खे त असां फैट एक्स्ट्रा कढी फैट खे कढी फैट मां मिख ठाहे असां गोॾनि में या जॉइंट्स में विझंदा आहियूं जिते जिते मिख ख़तमु थी वेंदी आहे। अच्छा, हिन जा ॿ फ़ाइदा आहिनि। हिकिड़ो त इहो त जेका एक्स्ट्रा फैट आहे, जीअं कुझु मूं वटि पेशेंट्स ईंदा आहिनि थोरा ओबीस हूंदा आहिनि, हैवी वेट हूंदा आहिनि, त उहे चवंदा आहिनि साईं इन सां थोरो असांजो वज़न बि घटि थी वेंदो, छो त तव्हांजी किलो 2 किलो जेकॾहिं असां फैट कढूं था त उहा उन में जेका असांजे कम जी फैट आहे उहा असां यूज़ कंदा आहियूं, बाक़ी असां फिटी करे छॾींदा आहियूं। त इमीडिएटली मरीज़ जी जेका एक्स्ट्रा फैट लड़के थी पई या जेका हैवी आहे उहा घटि बि थी वेंदी आहे। ऑल्दो मां इहो क्लियर मरीज़नि खे ॿुधाईंदो आहियां त असांजो पर्पज़ इहो न आहे त असां मरीज़ जो वज़न घटि कयूं, असांजो पर्पज़ उन्हनि जे जॉइंट्स खे ट्रीट करणु आहे, पर उन्हनि खे इहो हिकिड़ो माना ब्लेसिंग इन डिस्गाइज़ में चइजे या उहो अंग्रेज़ी में चवंदा आहिनि न बाय वन गेट वन फ्री वारो आहे त तव्हांखे एक्स्ट्रा फैट बि निकिरी वेंदी। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा आहे त इहा सिर्फ़ु जॉइंट्स या आर्थराइटिस में न पर जिते जिते टेंडन इंजरीज़ आहिनि, लिगामेंट्स इंजरीज़ आहिनि, असां उन्हनि में बि PRP यूज़ कंदा आहियूं छो त PRP जो हीलिंग इफेक्ट तमामु सुठो आहे। त टेंडन इंजरीज़ आहिनि, को लिगामेंट इंजरी थी वई, स्पोर्ट्स इंजरीज़ थी वियूं, शोल्डर में हिते लिगामेंट्स आहिनि वॾा वॾा जेके शोल्डर खे मूव कंदा आहिनि, मसल टेयर आहिनि, उन्हनि में असां यूज़ कंदा आहियूं छो त इहा PRP हीलिंग में ॾाढी कमु ईंदी आहे। ऐं ॿियूं इन्हनि जी सभिनी खां जेका ख़ूबसूरत ॻाल्हि आहे उहा इहा आहे त इहे थेरेपीज़ मॉडर्न हुजण सां गॾु गॾु इन्हनि में साइड इफेक्ट कोई बि न आहे, माना नुक़सानु कोई बि न आहे। हा, इहो थी सघे थो मरीज़ खे मां क्लियर ॿुधाईंदो आहियां त भई तव्हां मूंखे वापसि अची इहो चई सघो था त सर असांखे 100% फ़ाइदो न थियो आहे, असांखे 80% फ़ाइदो थियो आहे,
90% फ़ाइदो थियो आहे, छो त मरीज़ जूं पंहिंजूं हिकिड़ियूं एक्सपेक्टेशन्स हूंदियूं आहिनि। कॾहिं कॾहिं असां उहे मैच न करे सघंदा आहियूं, पर मां मरीज़ खे इहो इत्मीनान ज़रूरु ॾियारींदो आहियां त भई हिननि ट्रीटमेंट्स जो, मॉडर्न ट्रीटमेंट्स जो, ऐं मॉडर्न जॾहिं असां चऊं था त मॉडर्न माना ईअं न आहे त इहे की ट्रीटमेंट कल्ह आयूं आहिनि या महीनो पहिरियों, इहे 10-10 साल पुराणियूं ट्रीटमेंट आहिनि, 15-15 साल पुराणियूं ट्रीटमेंट आहिनि, ऐं इहे बाक़ाइदा अप्रूव ट्रीटमेंट्स आहिनि, ऐं इहे सॼी दुनिया में यूज़ थियनि थियूं, डेवलप्ड वर्ल्ड में, पाकिस्तान में। जीअं तव्हां ॻाल्हि कई त असां मिख कढी करे वरी उन में जॉइंट में हणंदा आहियूं, फैट कढी करे, फैट कढी। मां इहो पई पुछणु चाहियां त असां जीअं तव्हां चओ त अहिड़ी का माना मेडिसिन न आहे त जेका तव्हांखे वराए मिख ते पैदा थिए। हा, दवा अहिड़ी काई बि न आहे सॼी दुनिया में, तव्हां किथे बि हलिया वञो, अमेरिका हलिया वञो, इंग्लैंड हलिया वञो, दवा अहिड़ी काई बि न आहे जेका मां मरीज़ खे ॾियां ऐं मरीज़ इहो सम्झी करे खाए त बाबा मुंहिंजी मिख नई ठहंदी, नई नथी ठही सघे। हा, इहो ज़रूरु हूंदो आहे त असां सप्लीमेंट्स ॾींदा आहियूं, उन्हनि जो कमु इहो हूंदो आहे त जेका मिख पई आहे उन खे कुझु अरसे ताईं प्रोटेक्ट करे रखंदा, पर नई मिख न ठहंदी। त छो त मरीज़ इहो ज़हन में सोचींदो आहे, माफ़ कयो तव्हांजी ॻाल्हि कटियां थो, मरीज़ इहो सोचींदो आहे त डॉक्टर साहिबु हाणे दवा ॾिनी आहे, महांगी दवा आहे, ॿाहिरीं कंपनी जी दवा आहे, हाणे असां खाईंदासीं त असांजो आर्थराइटिस टोटल ख़तमु थी वेंदो ऐं नई मिख ठही वेंदी। त मां उहो उन्हनि खे साफ़ ॿुधाईंदो आहियां त बाबा नई मिख न ठहंदी। अच्छा, ॿियो इहो बि पुछणु चाहियां, जेको तव्हां चयो त इंजेक्शन जे ज़रिए बि असां माना मिख प्रोवाइड कंदा आहियूं अंदरि, त उन जो कोई रिएक्शन वग़ैरह न आहे थींदो मरीज़ ते? इहे मां इहे जेका तव्हांखे ॿुधाई इंजेक्शन आहे उहो हैवी न आहे? न, बिल्कुलु बि न आहे। उहे ठहियलु ठुकियलु मिख ईंदी आहे, ॿाहिरनि मुल्कनि मां ठहे थी, उहे बाक़ाइदा रिसर्च थी करे, ऐं इहे इंजेक्शन्स त पोयनि 30-40 सालनि खां असां हणूं था पिया सॼी दुनिया में, लंडन में, अमेरिका में, हर मरीज़ खे लॻी सघे थी, को इन्हनि जो साइड इफेक्ट न आहे, ऐं उहे बाक़ाइदा लेबोरेटरी में टेस्ट करे ह्यूमन जॉइंट्स लाइ जॾहिं उहे कंफर्म थी वेंदो आहे त हिननि में को रिएक्शन न आहे, को साइड इफेक्ट न आहे, उहा पोइ मिख विझी। छो जो काफ़ी माण्हू असांजा माण्हू जेके आहिनि ज़्यादातर त गोॾनि जा मरीज़ त आहिनि आहिनि, पर ज़्यादातर असां में सिंध में स्पेशली असांजो डायबिटीज़ मरीज़ इलाही आहे, ऐं ॿियूं बि खोड़ सारियूं अहिड़ियूं बीमारियूं आहिनि। त बिल्कुलु इहो मरीज़ मूंखां बिल्कुलु न, इहो बिल्कुलु मूंखां पुछंदा आहिनि मरीज़, साईं असांखे शुगर बि आहे, असांखे दिलि जो प्रॉब्लम आहे, असां ॿियूं दवाऊं वठूं था, त मां उन्हनि खे चवंदो आहियां, ऐं इहा बिल्कुलु हक़ीक़त बि आहे त इहे जेके जॉइंट्स में असां इंजेक्शन हणूं था, इन्हनि जो लोकल इफेक्ट आहे रुॻो ऐं रुॻो, उन्हनि जो बॉडी जे सिस्टम सां को तालुक़ु न आहे, ऐं उहे कॾहिं बि असां ब्लड में न हणंदा आहियूं, उहे जॉइंट्स में वेंदियूं आहिनि ऐं जॉइंट्स जे अंदरि रहंदियूं आहिनि, ऐं उहे ल्यूब्रिकेशन प्रोवाइड करें। ज़बरदस्त। अच्छा मैडम बैठी है तो मैडम का पूछना से, अच्छा मैडम जैसे ओवरऑल हम शेल्टर के हवाले से बात कर रहे हैं, इतने सारे लोगों की हैं, इतने सारे माशाल्लाह से बच्चे हैं आपके पास, और जो छोटे बच्चों की आपने थोड़ी देर पहले जिक्र भी किया था, जो तो उनको पालना, उनका मतलब जैसे परवरिश करना, ये सारा आपके शेल्टर में होता है। तो बड़े होकर उनको मतलब जैसे उनकी सेहत है, तालीम है, ये हर चीज़ आपके शेल्टर में मिलती है? जो शेल्टर की चारदीवारी के अंदर आ गया, बस वो पूरी तरह फिर हमारी इदारे की जिम्मेदारी हर लिहाज से। वो बीमार है या उसको कुछ खाने को चाहिए, या उसको कोई जहनी मसला है, या उसको कोई लीगल एड है, उसके घर के साथ, जैसे मेरे पास 3 बच्चे अभी तकरीबन पिछले रमज़ान में आए थे, अब वो कल वो गए हैं। अब वो 3 बच्चे तकरीबन साल से ज़्यादा हो गया मेरे पास थे, उनकी वालदा जो हैं वो नशे में मुब्तला थी, और उनके जो भी इशूज़ थे, उनका इलाज भी दायरा करा रहा था। उस माँ को भी हमने हॉस्पिटल में रखा, उसका सारा ट्रीटमेंट करवाया, वालिद का नहीं पता चला वो कहाँ गया, और ये तीनों बच्चे मेरे पास शेल्टर होम में थे इतने सारे ड्यूरेशन के लिए। अम्मा से मिलने भी जाते थे, हॉस्पिटल मिलकर वापस भी आते थे। जब अम्मा से मिलने जाते थे तो मैं अम्मा के लिए कोई ना कोई गिफ्ट, कोई ना कोई चीज़, मतलब एक जो मोहब्बत का एलिमेंट है ना, बार बार मैं डालती हूँ कि हो साथ में। तो अब माशाल्लाह उनकी वालदा ठीक है, कल उनकी वालदा के हमने हैंड ओवर कर दिया वो तीनों बच्चे। तो इस तरह से बच्चे मेरे पास अमानतन होते हैं। अच्छा, लोगों को क्या होता है, जैसे वीडियोस में उन्होंने चीज़ों को देखा, इतने सारे बच्चे, तो उनके दिल में मोहब्बत तो ज़रूर जागती है, लेकिन वो ये समझते हैं कि 3 बच्चे वो कहते हैं कि एक हमें दे दे, हमारे भाई को दे दे, या हमारे पास रख दे कुछ। भाई वो बच्चे अमानतन हैं, यानी मेरे पास माँ ने छोड़े इस एतबार और मोहब्बत के साथ कि जब वो ठीक हो जाएगी तो इनको साथ लेकर जाएगी। तो बेहतर है कि हम उन बच्चों के गार्डियन बने, हम उनकी कफालत करें, भले हम रिश्तेदारों की करें उन्हीं के घर में, भले हम अपने पास पड़ोस की करें या इदारों की करें। तो जब वो इदारों में उन बच्चों की कफालत करते हैं तो हमारे लिए आसानियां होती हैं। ये हम तो सिर्फ एक ब्रिज है, यहाँ से जो चीज़ मिलती है यहाँ से इन तक पहुँच जाती है, बस ये एक सिलसिला है। लेकिन ये समझने की
ज़रूरत है कि सुई से लेकर और फावड़ा तक मुझे इनको यहाँ पे लाके देना पड़ता है। और ये तो क्योंकि लोगों के शेल्टर होम बहुत आसानी से समझ आ जाता है ना, तो हम बार बार शेल्टर होम के हवाले से बात करें। सारिम बर्नी ट्रस्ट एक बहुत बड़ा इदारा है, एक बहुत बड़ा नाम है, बहुत बड़ा नाम। उसमें नहीं कह रही जो मुझे जाते तौर पे अच्छा नहीं लगता, बड़े नाम से मुराद है कि उसके पास काम और जिम्मेदारियां, यूं कह लेते हैं कि इसके पास बहुत बड़ी बड़ी जिम्मेदारियां हैं। ये लफ्ज ज्यादा अच्छा होगा, क्योंकि बार बार ये चीजें जो क्लेम होती है मुझे अच्छी नहीं लगती, मेरे दिल को बहुत नागवार गुजरती है कि अल्लाह ने जिम्मेदारी डाला है, वो ही निभा देता है। लेकिन शेल्टर होम लोग समझते हैं, आसानी से लिंक करते हैं, हम उसकी बात करते हैं। ये जो लीगल एड है ये सिर्फ हमारे शेल्टर होम के लोगों के लिए नहीं है, वो तो आम सोसाइटी के लिए भी है। सैलाब है, जलजला है, कोई और, इवन पाकिस्तान में और पाकिस्तान से बाहर अगर अभी टर्की के भी सारे जो भी मसाइल हुए थे, तो ये कुदरती आफात कहीं भी आएंगी तो वहां पर भी हम जाएंगे। और हम कहीं भी जाएंगे, हम पाकिस्तान का एक सॉफ्ट इमेज, हम उसी का चेहरा है। और हम यहाँ से कोई भी मदद, चाहे टर्की ले जाएं, अपने मुल्क में एक शहर से दूसरे मुल्क में ले जाएं या शहर के अंदर, तो दरअसल ये मोहब्बतों को हम फैला रहे हैं और अपने ही लोगों की समझिए कि उन्हीं के चेहरे को हम आगे तक पहुंचा रहे हैं। अच्छा मैडम, जैसे आपने कही बात कि हम भी वही वर्ड यूज कर रहे हैं, जिम्मेदारियां। तो आप पे बहुत सारी, आपके इदारे पे सारम बर्नी ट्रस्ट पे बहुत सारी जिम्मेदारियां हैं। तो अभी आगे रमजान आ रहा है, तो उसको कैसे देखते हैं फिर आप रमजानों में? देखिए, रमजान में एक तो ये है कि हम पूरे रमजान जो हमारे दस्तरख्वान लगते हैं, ठीक है, साल भर हम नहीं लगाते। साल भर हमारे यहाँ जो भी होता है वो क्या कहना चाहिए, बंद हाथों से करने वाला काम है, ताकि नशे वाले वो वाले, क्योंकि मेरे पास इतनी औरतें आती हैं कि उन दस्तरख्वान पे जैसे ही नशे वाले लोग खा पी लेते हैं और जो उनकी घरवालियां बेचारी रुलती फिरती हैं। तो हमारा ये कि हम घर की औरत तक वो चीज़ पहुंचाते हैं, ताकि औरत जब बनाएगी तो बच्चों को, शौहर को, सबको मिल जाएगा ना। अच्छा, और उसके अलावा ये कि दस्तरख्वान हमारे रमज़ान में बिल्कुल खुले दस्तरख्वान अफ्तारी वगैरह के लगते हैं, वो इसलिए ताकि रीइंफोर्स करें हम इस बात को कि मेहमानदारी कीजिए, दस्तरख्वान एक साथ लगाइए। हमारे यहाँ थाल होते हैं, थाल में लोग साथ मिलकर बैठ के खाते हैं। तो जो एक इस्लामिक कल्चर है, उससे जो भी बेनिफिट होते हैं, इवन मेडिकल उस पॉइंट ऑफ व्यू से भी होते हैं, तो हम उस कल्चर को बढ़ाते हैं। लेकिन उस महीने में ये सारे दस्तरख्वान लगते हैं। और अगर मैं शेल्टर होम के हवाले से बात करूं तो जिम्मेदारी बहुत बढ़ जाती है। सहरी भी है, अफ्तारी भी है, उनकी ईद की तैयारियां हैं, वो खुशियां हैं। क्योंकि हम मेरा तो यही मेरी प्रैक्टिस रही कि हम परेशान तो होते हैं, लेकिन अल्लाह ताला कहीं ना कहीं हमारे अवाम में ना, मुझे एक अजीब सी कशिश और एक अजीब सी रूहानियत महसूस होती है। जहां हमारे माशरे में लोगों में बहुत ज्यादा कोई बुराई है, बदतरी है, उसी में मैं इस माशरे में फरिश्ता सिर्फ लोगों को देखती हूँ। मैं उसी माशरे में देखती हूँ, क्योंकि कितने इदारे हैं, कितनी एनजीओ काम कर रही हैं, तो कोई भी एनजीओ आके ये नहीं कह सकती कि हमें सपोर्ट नहीं मिलती। सपोर्ट कम या ज्यादा मिलती है, लेकिन मिलती है, तो साल से काम कर रहे हैं। तो इंशाल्लाह हमारा भी ऐसे ही है कि अब जब रमजान होंगे, आपकी सपोर्ट चाहिए। और मेन सपोर्ट जो चाहिए उस शेल्टर होम के हवाले से दोबारा बात कर दूं, क्योंकि ये बना हुआ निजाम है, ये चलेगा। वो निजाम अभी बनाना है। वहां एक एक ईंट जो आप लगाएंगे, एक ईंट का मतलब एक ही ईंट है, 3.5 करोड़ की आबादी है। एक ईंट अगर देंगे तो 3.5 करोड़ पे जाती है। तो वो छत देगी, वो सेफ्टी देगी। इज्जत से बढ़कर जिंदगी में कुछ भी नहीं। और औरतें, बच्चे वहां अपनी इज्जत महफूज करेंगे। बहुत अच्छी बात कही आपने, और बहुत अच्छा लगा आपसे मिलके। बहुत सारी बातें और करनी थी, लेकिन टाइम का आपको पता है कि टाइम कम होता है बहुत। टाइम बिल्कुल खत्म थी चुका है प्रोग्राम जो। आपका बहुत शुक्रिया, आप आए, और इंशाल्लाह फिर नेक्स्ट प्रोग्राम में कभी हम आपको बुलाएंगे। डॉक्टर साहब, तव्हां जी वॾी महिरबानी, तव्हां आयो, पंहिंजो टाइम कढी। डॉक्टर साहब खे केॾे वञिणो, पर वरी असांखे फुल टाइम ॾिनो। महिरबानी तव्हांजी, तव्हांजी महिरबानी। एॾा ख़ूबसूरत असांखे गीत ॿुधायव। आख़िर में बि तव्हां खां असां ॿुधंदासीं। सो बहरहाल मोकिलाणी आहे कोन, वरी ज़िंदगी ते सुभाणे गॾूंदासीं कि नवनि महिमाननि सां, कि नयनि ॻाल्हियुनि सां। तेसिताईं मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। ऐं आख़िर में असां अदा खां गीत ॿुधंदासीं। जी, अॼु बीमारी वही छॾे, अॼु बीमारी वही छॾे, महबूब जे दीदार